नाज़िम प्रोग्राम सुबह मिरान में मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंभर। अॼु 3 मुहर्रम हराम ऐं हीअ जेके ॾींहं आहिनि मुहर्रम हराम जे हवाले सां तव्हां सभिनी खे ख़बर आहे केतिरा अहमियत जा हामिल आहिनि, केतिरो हिन में क़ुर्बानियूं आहिनि, केतिरियूं क़ुर्बानियूं आहिनि, केतिरो ई मैसेज आहे। रोज़ु सुबह मिरान में ज़िक्र कंदा आहियूं। मुहर्रम हवाले सां बि स्पेशल ट्रांसमिशन बि आहे। ऐं भटाई साहिबु चवे थो त कामिल करबला में आया जुंग जवान, धरती दुबी लर्ज़ी थर थिलिया आसमान, किरह हुई कान हो नज़ारो नींहं जो। सो हीउ जेको करबला जो वाक़ियो आहे इहो हिकिड़ो ई मैसेज ॾिए थो त केतिरियूं ई सख़्तियूं छो न हुजनि, केतिरियूं ई जेके आहिनि तव्हांजे मथां तव्हांजो पाणी बंदि कयो वञे, तव्हांजे मथां ज़ुल्म छो न कयो वञे, पर तव्हांखे हक़ कंहिं सचे जो पासो बीहणो आहे। ऐं इहे समूरियूं सख़्तियूं बर्दाश्त करे बि तव्हांखे जेको आहे मैसेज इहो ॾियणो आहे त हक़ ऐं सच जी राह न आहे छॾणी। तव्हांखे बि इहो ई मैसेज आहे त महिरबानी करे हीअ जेके 10 ॾींहं आहिनि हिननि में सिर्फ़ु 10 मुहर्रम हराम ताईं मुहर्रम न मल्हायो। हर ॾींहं खे ऐं हर लम्हे खे जेको आहे क़ुर्बानी जो तव्हां पंहिंजी ज़िंदगी ते असरु क़बूलु कयो ऐं उनखां पोइ पंहिंजी तव्हां ज़िंदगी गुज़ारियो। ज़रूरु तव्हांजी ज़िंदगी जेको आहे हिकिड़ी बामक़सद गुज़रंदी। अॻिते वधंदासीं। जीअं पंहिंजे प्रोग्राम जो पैटर्न आहे त पाण शुरू में ख़बरूं ॿुधाईंदा आहियूं तव्हांखे ऐं उनखां पोइ वरी पाण महिमाननि ॾांहुं हलायूं। अॼु पाण मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, सिंधी अदब ते ॻाल्हि ॿोल कंदासीं, शाइरीअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾो गॾु तव्हां प्रोग्राम में शामिलु हूंदा। उनखां सवाइ ॿिया खोड़ मौज़ू आहिनि जिन ते पाण अॼु डिस्कशन करणु वञूं पिया। तमामु काराइतो प्रोग्राम हूंदो ऐं हिन में असांजो तव्हां साथ ॾिजो, आख़िर ताईं असां गॾु रहिजो, रिमोट पंहिंजे हथ में रखिजो। तव्हांजी बि का ॻाल्हि ॿोल हुजे, तव्हांजो बि को पंहिंजो नज़रियो हुजे, तव्हांजी का राय हुजे, उहा बि तव्हां ज़रूरु शेयर करे सघो था। ख़बरुनि जे सिलसिले ॾांहुं वधंदासीं। जेके लीडिंग न्यूज़ आहिनि उन्हनि जो पाण ज़िक्र कंदासीं त हीउ जेको बिजली वारो मामिलो हुयो सॼी मुल्क मां, सॼी सिंध मां, हर सूबे मां इहे दाऊं अची रहियूं हुयूं त तव्हां हर महीने बिजली 5 रुपया 6 रुपया महांगी कई पई वञे। उनखां पोइ जेको आहे हिन वक़्तु हुकूमत आवाम खे पंहिंजे एतबार में आणण जी जेको आहे उहा कोशिशि करे रही आहे। कल्ह वज़ीर आज़म जेको आहे शहबाज शरीफ़ साहिबु इहो ऐलान कयो त असां भला 3 महीननि ताईं बिजली मुफ़्त कयूं था सभिनी जे लाइ, न सिर्फ़ु जेके 200 यूनिट इस्तेमालु कंदा। जेकॾहिं तव्हां घर में 200 यूनिट बिजली इस्तेमालु कंदा त जुलाई सेप्टेंबर ऐं अगस्त ऐं सेप्टेंबर में तव्हां वटि बिजली जो बिल न ईंदो। तव्हांखे जेको आहे इहा सब्सिडी ॾिनी वई आहे। अहिड़ी त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिबु कल्ह इस्लामाबाद में जेका गॾिजाणी कई उन में इहो बि चयो त हीअ जेके असांजो कराची पोर्ट आहे उन में असांखे 1200 अरब रुपयनि जी जेका आहे न उते करप्शन थी रही आहे ऐं जेको असांजी आमदनी आहे उते 500 अरब आहे, ख़र्च जेको आहे उते 700 अरब वधीक थी रहिया आहिनि। ईअं उन्हनि सॼो हिकिड़ो ॿुधायो त कीअं असां जेको आहे जेके शिपमेंट्स आहिनि, पोर्ट्स आहिनि, उते जेका करप्शन थी रही आहे उनखे उन्हनि वाइको कयो ऐं उनजो उन्हनि एतिराफ़ बि कयो ऐं उन्हनि चयो त असां हिनखे बंदि कंदासीं। अहिड़ी त सदर आसिफ़ अली ज़रदारी साहिबु कल्ह लाहौर में हुआ। उन्हनि मुख़्तलिफ़ शयुनि ते ॻाल्हि ॿोल कई। हुननि चयो त मुल्क लाइ पैसनि जी न पर ॿियनि शयुनि जी बि ज़रूरत हूंदी आहे ऐं उहे तमामु घणियूं अहम हूंदियूं आहिनि। हुननि चयो त IMF जी शर्त ते सिधो हुननि नालो वरितो ऐं सिधी ॻाल्हि कई हुननि त IMF जी शर्त ते असां जेको आहे वॾनि ज़मीनदारनि ते टैक्स विझणु वञूं पिया, हुन ते टैक्स लागू थींदो। हुन चयो त असांजा दोस्त इहो मामिलो सम्झनि कोन था। मुस्तक़बिल जेको आहे उहो ज़रई सनत आहे, असांजे मुल्क जो मुस्तक़बिल ज़रई सनत आहे। ऐं गॾो गॾु हुननि चयो त ज़िंदगीअ में हर कंहिं ते आज़माइशूं ईंदियूं आहिनि, असां ते बि आज़माइश आई आहे ऐं अलाह कंदो न मां निकिरी ईंदासीं। ऐं जेके माण्हू मुंहिंजे मथां तनक़ीद कंदा आहिनि मां उनखे सवाबु सम्झंदो आहियां ऐं उहो पंहिंजे लाइ मुंहिंजो सवाबु हूंदो आहे। ऐं आज़ादु सहाफ़त सां गॾु आहियां ऐं TV न आहियां ॾिसंदो। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं इहे जेके माण्हू मूं ते तनक़ीद कंदा उन्हनि खे मां ॾिसंदो ई न आहियां। ईअं आसिफ़ अली ज़रदारी साहिबु कल्ह ख़िताबु कयो, सेमिनार हो मुल्क जे जर्नलिस्ट हामिद मीर साहिबु जी हुनजी मेज़बानीअ में। अहिड़ी त पंहिंजो IMF जो पाण ज़िक्र कंदासीं। IMF सां ॻाल्हियुनि में हिकिड़ी वॾी कामयाबी मिली आहे, ब्रेक थ्रू मिलियो आहे। उनखां पोइ इम्कान इहो ज़ाहिर पियो कयो वञे तमामु जल्द IMF सां मुआदो थियण वारो आहे। इम्कान इहो आहे त हिन हफ़्ते थींदो न त ईंदड़ हफ़्ते लाज़मी थींदो। ऐं नए कर्ज़ जे लाइ IMF जेको आहे पाकिस्तान खे $6.5 अरब जो जेको आहे कर्ज़ु ॾियण जी उहो ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो आहे। हिन सिलसिले में ॻाल्हियूं बि जारी आहिनि। नाणे वारी वज़ारत जूं, पाकिस्तान जेका हुकूमत आहे, जेके थिंकर्स आहिनि, थिंक टैंक्स आहिनि, उन्हनि जी IMF सां ॻाल्हियूं जारी आहिनि। हीउ जेको कर्ज़ु आहे इहो नओं कर्ज़ु हूंदो, अॻूणा कर्ज़ असांजा लाथा न आहिनि के, हीउ कर्ज़ु नओं हूंदो। ऐं हुनखां पोइ हीअ जेके तव्हां ॾिसो पिया टैक्सिस वधनि पिया, हीअ जेका महांगाई थिए पई, आम वापे शयूं महांगियूं थियनि पियूं, बिजली महांगी थिए पई, सीमेंट महांगो थिए पियो, दवाऊं महांगियूं थियनि पियूं, ॿिया जेके हीअ टैक्सिस आहिनि उन्हनि समूरनि ते जेका बि महांगाई थिए पई, अघु वधनि पिया, पेट्रोल जा अघु वधनि पिया, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन करे आहे त IMF जा शर्त आहिनि त उहो तव्हां हुनखे कर्ज़ जी सूरत में अदा कंदा। अहिड़ी त इसहाक़ डार साहिबु कल्ह इंकिशाफ़ कयो, हिन मुल्क जा नाइब वज़ीर आज़म आहिनि हू। उन्हनि चयो त चीन असांखे सिधो सो जवाबु ॾिनो आहे त जिते जिते असांखे ख़तरो हूंदो उते असां पंहिंजा शहरी न मोकिलींदासीं। तव्हां ॾिठो हूंदो वेझे माज़ीअ में जेको आहे चीनी इंजीनियर्स ते हमिलो थियो, जेको ख़ासि करे CPEC जेको असां वटि मनसूबो हले पियो हुन मुल्क में,
उते बलूचिस्तान में त ताज़ो जेको आहे चीनी इंजीनियरनि ते चीनी शहरनि ते हमिलो थियो, जंहिंमें 2 खां 3 चीनी शहीद थी विया हुआ। अहिड़ी त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते जिते चीनी इंजीनियर्स या चीनी शहरी आहिनि, कंपनीज़ बि कमु करे रहिया आहिनि, चाहे उहो कहिड़े बि क़िस्म जी कंपनी हुजे। घणे भाङे असां वटि तरक़ियाती मनसूबनि में आहिनि, उन्हनि वटि ठीका आहिनि, उन्हनि वटि एग्रीमेंट थियल आहिनि, त उहे असांखे उहे शयूं ठाहे ॾेई वेंदा, त उते उन्हनि ते हमला थी रहिया हुआ। उन खां पोइ चीनी काउंसलेट ऐं चीनी जेका हुकूमत आहे, उन सरकार पंहिंजा माण्हू उते वापसि घुराए वरिता, इंजीनियर वापसि घुराए वरिता ऐं चयो त हाणे इहे कमु बंदि करे तव्हां वापसि अचो। उहो कमु हिन वक़्त ताईं बंदि आहे, सीपेक ते बि, ॿियनि जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि ते बि। सो हाणे उन्हनि ऐलान कयो आहे त जिते बि असांखे ख़तरो हूंदो असां उते पंहिंजा शहरी न मोकिलींदासीं, पंहिंजा असां इंजीनियर न मोकिलींदासीं, पंहिंजी टीम न मोकिलींदासीं, ऐं सिक्योरिटी जो उन्हनि फुल प्रूफ सिक्योरिटी घुरी आहे। अहिड़ी त इसाक डार साहिबु इहो बि चयो त उन्हनि चयो त हीअ जेके तहरीक तालिबान वारा आहिनि या जेके पाबंदी वारी तंज़ीमुनि जा माण्हू आहिनि, पहिरीं तव्हां उन्हनि जो सफ़ायो कयो जिते जिते तव्हांजो प्रोजेक्ट हली रहियो आहे, उन खां पोइ असां पंहिंजा इंजीनियर ऐं माहिर मोकिलींदासीं। सिंध में कल्ह बरसाति सॼी सिंध में जारी हुई, मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसाति हुई। ऐं गॾोगॾु जेको नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट आहे, वफ़ाक़ी इदारो आहे ही, उन में जिते असांखे मौसमियात जो हाल ॾिनो वेंदो आहे, उन खां पोइ असांखे ॿुधायो वेंदो आहे त ॿोॾि अचे पई या ॿोॾि में केतिरो असरु आहे। कल्ह उन्हनि अर्बन फ्लड जेको आहे उहो डिक्लेयर कयो आहे, उनखे शहरी ॿोॾि पाण जेके चवंदा आहियूं, त शहरी ॿोॾि डिक्लेयर कई वई आहे त हीअ जेके बरसाति हुन वक़्तु हली रहियूं आहिनि, हिन फेज़ में उन में शहरी ॿोॾि अची सघे थी। ऐं गॾोगॾु इहो बि चयो वियो आहे त इहो बरसातियुनि जो सिलसिलो वक़्फ़े वक़्फ़े सां जारी रहंदो। हिते 17 जुलाई किथे ॿुधाए रहिया आहिनि त किथे चवंदा त 12 जुलाई ताईं, वरी उन खां पोइ मुख़्तलिफ़ स्पेल शुरू थींदा। 16 जुलाई ते जेको आहे हिकिड़ो नओं स्पेल दाख़िलु थींदो, ख़ासि करे सिंध में। उहो हिन वक़्तु ताईं बांग्लादेश मां जेको आहे उहो निकिरी चुको आहे, सो उन जा बि असर हूंदा, उहो बि बरसाति हूंदी। ऐं गॾोगॾु सिंध जी जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त कल्ह सिंध जे समूरनि शहरनि में घणे भाङे बरसाति पई, ऐं ॿुधायो इहो पियो वञे त मुख़्तलिफ़ हादसनि में 5 ॼणा फ़ौत थी विया ऐं केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया, ऐं केतिरनि ई हंधनि ते फसलुनि खे नुक़सानु थियो आहे। गॾोगॾु माण्हुनि जूं सोलर प्लेटूं जेके आहिनि उहे उॾामियूं वयूं, गॾोगॾु जेके कचा घर हुआ, कखाण घर हुआ, उन्हनि खे तमामु घणो नुक़सानु थियो आहे। सो असां रोज़ु सुबुह मेरान में इहो ई ज़िक्र कंदा आहियूं ऐं इहो ई तव्हांखे इल्तिजा कंदा आहियूं त महिरबानी करे हीअ जेका इम्कानी ॿोॾि अचे पई, इम्कानी बरसातूं अचनि पियूं, जेके 700 मिलीमीटर जेके बरसातूं अचनि पियूं, तव्हां हिनखे फेस करण लाइ हींअर सां ई इंतिज़ामु कयो। हींअर वक़्तु सफ़ा अची वेझो पहुतो आहे, ॾिसो पिया त बरसातुनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे, त तव्हांजो जेके आसे पासे ड्रेनेज सिस्टम आहे पहिरीं उहो पंहिंजो मैटर करे थो, त तव्हांजे घरनि जो, इलाइक़े जो, ज़मीनुनि जो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांजा घर कचा आहिनि, तव्हां महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थियो, तव्हां जेकॾहिं खुलियल आसमान हेठि वेठल आहियो, उहो तव्हां महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल थियो। जेकॾहिं तव्हां ॾिसो था त आसे पासे में जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ा ग़रीब माण्हू आहिनि जिन वटि ताक़त न आहे, जिन वटि वुसत न आहे, त तव्हां उन्हनि जा भरिजला थियो ऐं उन्हनि खे पंहिंजे उताकुनि में, उन्हनि खे पंहिंजे तव्हां गुदामनि में तव्हां जाइ ॾियो। सभिनी खां पहिरीं तव्हां उन्हनि खे पंहिंजे दिलि में, जीअ में जायूं ॾियो। अॻिते वधंदासीं त सिंध में हिकिड़े पासे बरसातुनि जो सिलसिलो आहे, ॿिए पासे पाणी खोट जो जेको आहे उहो बहिरान उहो वधंदो पियो वञे, शिदत अख़्तियार कंदो पियो वञे। तमामु घणो हिन वक़्तु ताईं जेको पंहिंजी शिदत पाणीअ जी जेको आहे बहिरान साम्हूं अची रहियो आहे। कल्ह बि सिंध जे केतिरनि ई शहरनि में टायरनि खे बाहियूं ॾेई, रोड ब्लॉक करे, हथनि में दिला खणी, सुकल मानियूं खणी, गाह खणी जेको आहे असांजे आबादगारनि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरा कया, जिन में टंडो बागो, सालियापट, वॻण, वारह, मातली, शहदाद कोट ऐं ॿियनि केतिरनि ई शहरनि में जेको आहे पाणी खोट जे ख़िलाफ़ु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। ऐं इहो ई चयो पियो वियो त पाणी न आहे छो भला करबला, करबला हिकिड़े पासे मुहर्रम, ॿिए पासे पाणी न हुजणु, गर्मी हुजणु ऐं हुकूमत जूं सख़्तियूं हुजणु, समूरो हिकिड़ो सुनहरियो ठहियलु आहे। ऐं आबादगारनि खे अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे हिन सॼे महीने में। हिकिड़े पासे सखर बैराज बंदि हुई 20 ॾींहंनि ताईं, उनखां पोइ वरी जेको पाणी खोट जो सिलसिलो आहे, पुछड़े जे आबादगारनि ते पाणी त मिलण त हिकिड़ो ख़्वाबु बणिजी वियो आहे, पर जेके मुंड जा आबादगार आहिनि उहे पाण हाणे दाहूं करे रहिया आहिनि। सो पाणीअ जे हवाले सां अॼु बि मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा रखियल आहिनि ऐं थोरी देरि में अचण वारियूं आहिनि इहे बि ख़बरूं ऐं मैसेजिस हली रहिया आहिनि त भई हुते एहतिजाजी झरणो आहे त नेशनल हाईवे ब्लॉक करण जो चिता ॾिनो वियो आहे। गर्मीअ जी पाण ॻाल्हि कंदासीं, कल्ह सॼी सिंध में गर्मीअ जो उपज जेको हुयो, हैदराबाद में त 42 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो, पर हुन खां अलावा सखर, खैरपुर, दादू, ॿिया जेके बि शहर आहिनि उते घटि में घटि बि गर्मी उपज जेको आहे 45 खां 48 सेंटीग्रेड हुयो। तमामु घणी गर्मी हुई, तमामु घणी गर्मी हुई। केतिरा ई माण्हू जेको आहे उहो बेहाल थी विया। तोड़े जो बरसाति जो मौसम हुयो, पर हुन बावजूदि जेका घुट हुई, जेका मौसम जी तव्हां ॾिसंदा आहियो त हवा बंदि थी वञणु ऐं हुन में माहौल में का नमी न हुजणु, का हवा न हुजणु, त केतिरी साह में मुंझ थींदी आहे ऐं केतिरा मामला थींदा आहिनि। सो महिरबानी करे हिकु भेरो ॿीहर जेको आहे तव्हां पंहिंजे जेके
शरबत आहिनि, नीमो पाणी आहे ऐं जेके मशरूबात आहिनि उन्हनि जो तव्हां इस्तेमालु कयो, लस्सीअ जो इस्तेमालु कयो, पाणीअ जो घणे में घणो इस्तेमालु कयो। न रुॻो तव्हां इस्तेमालु कयो पर तव्हांजे जेके इर्द गिर्द पासे में जेके इहे असांजा जंगली जीवत आहिनि, जेके जानवर आहिनि, जेके पखी अहिड़ा आहिनि, उन्हनि जो बि ख़्यालु कयो, उन्हनि जी बि हयाती आहे, उन्हनि जी बि ज़िंदगी बचायो। तव्हां प्यालनि में, कुंडनि में, दिलनि में या दुॿनि में जेको आहे पाणी भरे छॾियो त जीअं उहे पखी उॾामंदड़ जेके पखी आहिनि, जेके जानवर आहिनि, उहे बि सासी सां आहिनि, उहे पाणी पी सघनि। अॻिते वधंदासीं, प्रिया कुमारी जी ॻाल्हि कंदासीं, जेका 10 मुहर्रम हराम ते जेको आहे 3 साल पहिरीं अगवा थी वई, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका सबील विढ़ाईंदी उनजी शहादत जे यादि में। उन जे हवाले सां जेको आहे उनजा वारिस ऐं हिंदू पंचायत जेका आहे सखर जी, उन्हनि जेको आहे SSP सखर अमजद अहमद शेख साहिब सां कल्ह मुलाक़ात कई ऐं प्रिया कुमारी जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई। अमजद अहमद शेख साहिब SSP सखर उन्हनि खे इहो ई चयो त मूंखे तव्हां 10 मुहर्रम हराम ताईं वक़्तु ॾियो, इंशाअल्लाह जल्द प्रिया कुमारी जेको आहे असांजे विच में हूंदी, जल्द जेको आहे उहो बाज़ियाब थी तव्हांजे घर में जी वापसि सूंहं बणिजंदी, तव्हांजे हंजनि में हूंदी। सॼी सिंध खे प्रिया कुमारी जो इंतज़ारु आहे ऐं उन्हनि हिकु भेरो ॿीहर अमजद अहमद शेख जेको आहे उहा उमेदु ॼाणाई त प्रिया कुमारी जल्द असांजे विच में हूंदी, उनजे वारसनि खे ऐं जेका हिंदू पंचायत कमेटी जेका हुई, उन खां अलावा प्रिया कुमारी जा जेके वारिस हुआ उन्हनि हिकु भेरो ॿीहर उन ते मुंहं ते सराही हुई त असांखे इहो ई आसिरो ॾिनो वियो आहे, इहा ई ख़ुशख़बरी ॾिनी वई आहे त प्रिया कुमारी ज़िंदा आहे ऐं जल्द असांजे विच में हूंदी। अहिड़ी त पाकिस्तान क्रिकेट जी ॻाल्हि कंदासीं त पाकिस्तान क्रिकेट में तव्हां ॾिठो हूंदो त ताज़ो T20 वर्ल्ड कप थियो, उन में पाकिस्तानी क्रिकेट टीम नाकाम वई। गॾोगॾु ॿियूं जेके सीरीज़ हुयूं उन खां पहिरीं उन में नाकाम वई। त हाणे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड में जेको आहे उहो ऑपरेशन कयो पियो वञे। कल्ह ॿुधायो पियो वञे त जेको सिलेक्शन कमेटी आहे उनजो चेयरमैन वहाब रियाज़ जेको अॻूणो बॉलर हो, अब्दुल रज़ाक अॻूणो क्रिकेटर हो, बैट्समैन हो, उन्हनि ॿिन्ही खे फारिग कयो वियो आहे। ऐं कल्ह PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जेको आहे पाकिस्तानी क्रिकेटरनि सां मुलाक़ातूं कयूं, उन्हनि खां 1 to 1 ॻाल्हि ॿोल पुछी त किथे खामियूं आहिनि, किथे झोल आहिनि, छो इहे ग़लतियूं थी रहियूं आहिनि, छो पाकिस्तान क्रिकेट वापसि डी-ट्रैक थी वई आहे। उन ते उन्हनि समूरी ॻाल्हि ॿोल कई ऐं उनखां पोइ राति देरि सां इहे ख़बरूं आयूं त जेको आहे अब्दुल रज़ाक ऐं वहाब रियाज़ खे फारिग कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु PCB जा ज़रिया जेको आहे उनजी तसदीक़ करे रहिया आहिनि त हा वाक़ई ईअं थियो आहे। तोड़े जो राशिद लतीफ़ साहिबु अॻूणा जेके क्रिकेटर आहिनि उहे बि चीफ सेलेक्टर आहिनि, उन्हनि बि हींअर 10 मिंट पहिरीं जेका ॻाल्हि ॿोल कई आहे त उन्हनि चयो त हा हीअ ॿई माण्हू फारिग थी विया आहिनि। ऐं पाकिस्तान क्रिकेट में हिन वक़्तु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, तोड़े क्रिकेट कमेटी, तोड़े सिलेक्शन कमेटी, तोड़े टीम रांदीगरनि में हिन वक़्तु आला सतही सम्झो त ऑपरेशन शुरू थी चुको आहे ऐं जंहिंखे पाण उर्दूअ में चवंदा आहियूं उखाड़ पछाड़ जेको आहे उहो शुरू थी चुको आहे। केतिरा ई माण्हू घर वेंदा ऐं नई सिलेक्शन कमेटी, नवां कोचिस ऐं नवां जेको आहे इहे रांदीगर उन्हनि खे जेको आहे उहो सलेक्ट कयो वेंदो। अहिड़ी त खोड़ ख़बरूं आहिनि जंहिंजो अवां सां ज़िक्र थींदो, लीडिंग न्यूज़ हुयूं। ऐं अमन अमान जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं त सिंध में अमन अमान जो जेका सूरत हाल आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे। हिकु भेरो ॿीहर सिंध में जेको आहे क़त्ल आम वधी वियो आहे, मुख़्तलिफ़ जेको आहे वाक़िया थिया आहिनि। कल्ह बि घटि में घटि 10 वाक़िया अहिड़ा हुआ जिन में कंहिं ज़मीन जे तकरार थिए, कंहिं पुराणे तकरार थिए, कंहिं सगामती तकरार थिए, को पाणीअ जे लंघ ते, को ज़मीन जे लंघ ते, उन्हनि ते तकरार थिया ऐं उन्हनि में जेको आहे जानियूं, इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि। सिंध जे केतिरनि ई शहरनि में जेको आहे तकरार थियो। अहिड़ी त खोड़ ख़बरूं आहिनि। ब्रेक लाइ चयो पियो वञे, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ वापसि अची पाण डिस्कशन कंदासीं, पंहिंजे महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, तव्हां सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो किथां बि न वञो, हिकिड़ो नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ पाण जल्दी वापसि अचूं था, काॾे बि न ऐं हिन वक़्तु पाण महिमाननि ॾांहुं हलंदासीं। जंहिं शख़्सियत हिन वक़्तु मूंखे जॉइन कयो आहे, पाण ख़ूबसूरत शाइर आहिनि, सदन तालुक़ु सिंधी अदब सां आहे, शाइरीअ सां आहे, गॾोगॾु उस्ताद बि आहिनि, FM जा बि माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ FMs ते हॉट FM 105.2 सांगड़ में हू RJ रहिया आहिनि। अहिड़ी रीति RJ हू रहिया आहिनि हाईवे FM हाईवे 91 टंडो आदम। सो ख़ूबसूरत शाइर आहिनि। हुननि जो शाइरी जो मजमूओ अखियुनि जा पंध जेको रूमी किताब घर जी तरफ़ां छापियो आहे, मुंहिंजे साम्हूं आहे। हिन में ख़ूबसूरत गज़ल, नज़म ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते हिननि जा जेके आहिनि उहे शामिलु आहिनि, पंहिंजो लेख शामिलु आहिनि, हिननि जा ख़्याल शामिलु आहिनि। गॾोगॾु न रुॻो इहो पर ख़ूबसूरत जेके असांजा लेखक आहिनि हिन वक़्तु सॼी सिंध में ख़ूबसूरत शाइर आहिनि। फ़िराक हाले पोटो, मिठू सांगड़ाई, रबनवाज़ राज़ लगारी, हबीब लगारी, शाहनवाज़ साहिबाणी ऐं एहसान लगारी साहिब जा हिन में ख़्याल शामिलु आहिनि। अदल सुमरो साहिबु ख़ूबसूरत शाइर, उन्हनि जा बि हिन में ख़्याल शामिलु आहिनि। शाइरीअ ते सारंग निज़ामाणी साहिबु, अली दोस्त आजिज़ साहिबु, इहे तमामु वॾा नाला आहिनि, उन्हनि जा बि हिन में ख़्याल शामिलु आहिनि। अखियुनि जा पंध हिन जो टाइटल आहे, तव्हां ॾिसी सघो था। जेको मुंहिंजे दोस्त कैमरामैन जेको आहे थेबो साहिब खे गुज़ारिश आहे त क्लोज़ करे खणनि।
सो ख़ूबसूरत शाइरी आहे। किताब ई जेको आहे पंहिंजो अहिड़ा ई जेके असांजा दोस्त आहिनि जेके हिन दुनिया जा जेके कामयाब तरीन माण्हू आहिनि ऐं उन्हनि जा जेके लीडर आहिनि, उन जेके ख़्याल आया आहिनि, उहे जेकॾहिं कामयाबु थिया आहिनि त किताबनि जे पोयां किताबनि जे ई करे थिया आहिनि। अखियुनि जे पंध जे हवाले सां जेको आहे संदन शाइरी आहे जेको मां ज़िक्र करणु चाहियां थो। हीअ किताब में आहे त समूरा पंध सोखा हिन अखियुनि जा पंध ओखा आहिनि, रुगो दोखा ई दोखा हिन अखियुनि जा पंध ओखा आहिनि। हली थो हाव जे ॾढ ते मगर कुझु सोच कर आशिक, जफ़ाउनि जा बि जोखा हिन अखियुनि जा पंध ओखा आहिनि। इहे ज़ुल्फ़नि संदियूं छाऊं अदाऊं ई अदाऊं पर ॾुखियाईनि जा बि ॾोखा हिन अखियुनि जा पंध ओखा आहिनि। मतां तूं सीर में लाहीं इहे नेणनि जा संदा होड़ा, ठला ख़ाली से खोखा हिन अखियुनि जा पंध ओखा आहिनि। सो अखियुनि जा पंध आहिनि। हीअ जेके हिन ते पाण ॻाल्हाईंदासीं त अखियुनि जा पंध कहिड़ा हूंदा आहिनि ऐं कीअं इंतज़ारु कयो वेंदो आहे। हूअं त पहिरियों हू कहिड़ो आहे भिटाई साहिब जो त मां मतिलबु जेकॾहिं टंगूं जवाबु ॾेई वेंदियूं त मां जेको आहे ॿाहुनि ते हलंदसि, ॿाहूं जवाबु ॾींदियूं त मां जेको आहे सीने भर हलंदी हुअसि। सो इहो हिकिड़ो सुर ससवी ऐं सुरमारवी मां ई जेको आहे उन ते आहे। पर हीउ जेको अखियुनि जो पंधु आहे हिकिड़ो नओं टाइटल आहे, ख़ूबसूरत टाइटल आहे। असां आज़ाद मरी साहिब खे दिलि जी गहराइनि सां भलीकार चऊं था। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। तव्हां महिरबानी आहियो ऐं छा चवंदा आहिनि सुबुह सवेर। मां अॼु देरि सां पहुतो आहियां, तव्हां सवेर पहुची विया। कॾहिं ईअं थींदो आहे कंहिं केॾो शाइर ख़ूबसूरत चयो आहे त देरि सां पर ख़ैर सां तुंहिंजो मिलणु ॾाढो वणियो। सॾु त ॿियनि घणेई कया पर तुंहिंजो सॾणु ॾाढो वणियो। बिल्कुलु जो अव्हांजो सॾु थियो, अव्हांजी नींड थी, असां अव्हांजी मोहबतुनि ते, अव्हांजे प्यार ते, अव्हांजी पंहिंजाइप ते अव्हां वटि कही आयासीं, अव्हां वटि हली आयासीं। ऐं बसि इहो नंढिड़ो पोरियो आहे हिकिड़ो, इहो दोस्तनि ताईं पहुचायो अथऊं नंढड़ी हिकिड़ी कोशिशि सां। अॻिते जीअं दोस्त पढ़ंदा हिन शाइरी खे त उन्हनि खे सम्झ में ईंदी त अखियुनि जा पंध छा आहिनि। हालांकि जीअं मां ज़िक्र कयो पिए अखियुनि जा पंध कीअं आहिनि, अखियुनि जा पंध छा आहिनि, मुंहिंजे सम्झ में पेरनि जा पंध जेके हूंदा आहिनि कॾहिं कॾहिं थकाए बि वञंदा आहिनि। पोइ माण्हू ईअं कंदो आहे जो को थधी छांव बि ॻोल्हींदो आहे। जी हा। कंहिं वण हेठां वेहण जी कोशिशि बि कंदो आहे त थकिजी पिया आहियूं, पर अखियुनि जा पंध थकणा न आहिनि। अखियूं हमेशह राह में विछायल हूंदियूं आहिनि, ईअं ई खणी चइजो ओसीअड़े में हूंदियूं आहिनि, इंतज़ार में टंगियल हूंदियूं आहिनि। जी हा। त जॾहिं बि तव्हां नज़र खणंदो, जॾहिं बि तव्हां ॾिसंदो, जेतिरी मंज़िल परे हूंदी मुंहिंजे सम्झ में उहा नज़र उनखे तलाशे बि उते वञी रसंदी। जी हा। त उहे अखियुनि जा पंध आहिनि जेके पंधु करे पीढ़ीअ जो पंधु पुछाए, पेर पुछाए उन्हनि पंधनि ताईं पहुचनि थियूं। उहे अखियूं ई आहिनि। पेरनि जा पंध मुंहिंजे सम्झ में इंसान खे थकाए विझनि था, कॾहिं कॾहिं इंसान खे दिलियूं बि थकाए विझंदियूं आहिनि, पर अखियुनि जा पंध इंसान खे थकाईंदा न आहिनि। बिल्कुलु हक़ीक़त आहे। असांजे ॿिए महिमान जो तारीफ़ करायूं। हिन वक़्तु जंहिं शख़्सियत मूंखे जॉइन कयो आहे साणनि असांजो हिकिड़ो मोहबत जो ऐं हिकिड़े ख़ुलूस जो रिश्तो आहे। ऐं गॾो गॾु असां जंहिंमहिल कैमरा ते वेहंदा आहियूं, तव्हांजे साम्हूं ईंदा आहियूं त उनखां पहिरीं जेको उहो असांखे निंड मां जाॻाईंदा आहिनि त महिरबानी करे साईं जल्दी पहुचो। ऐं उनखां पोइ ऑफ़िस पहुचंदा आहियूं त पोइ 3 खां 4 दफ़ा असांजे मथां बीठा हूंदा आहिनि त टाइम थी वियो आहे, महिरबानी करे सेट ते हलो। गॾो गॾु पाण ख़ूबसूरत शाइर आहिनि ऐं सुबुह मेरान में मुख़्तलिफ़ रागी आया, तव्हां हुननि जी शाइरी ॿुधी। मुख़्तलिफ़ टीवी ड्रामनि जा होस्ट जे हवाले सां, उन्हनि जे पंहिंजो मुख़्तलिफ़ मौज़ुअनि जे हवाले सां तमामु सुठो लिखंदा आहिनि। पाण मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि ते जेको आहे मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जा डायरेक्टर रहिया आहिनि, चाहे उहो सिंधी मीडिया जो कहिड़ो बि चैनल हुजे, को उन्हनि सिंधी चैनल न छॾियो आहे। मेहरान टीवी ते संदनि ख़िदमतूं सालनि खां आहिनि। मेहरान टीवी ते हिननि जूं मतिलबु त तमामु वॾियूं ख़िदमतूं आहिनि, चाहे उहो सुबुह मेहरान हुजे, चाहे उहो ॿिया प्रोग्राम हुजनि, उन्हनि में संदनि ख़िदमतूं आहिनि। टीवी ड्रामा हुजनि, असांजा स्टेज ड्रामा हुजनि, तव्हांखे बिल्कुलु उहो नालो ज़रूरु यादि ईंदो। पर रहंदा ई घणे भाङे गोशा नशी में आहिनि, ख़ामोशी सां पंहिंजो कमु कंदा आहिनि ऐं माठिणी तबियत जा मालिक आहिनि। द वन एंड ओनली ख़ालिद जागीरानी साहिबु, ही सुबुह मेहरान जा डायरेक्टर बि आहिनि, त ख़ूबसूरत शाइर बि आहिनि। ख़ालिद साहिबु तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जे उन ई प्रोग्राम जे डायरेक्टर जो इंटरव्यू वठणु थोरो ॾुखियो हूंदो आहे। तव्हां अॼु मतिलबु असांजे साम्हूं शाइर थी वेठा आहियो। जी हा। सो तव्हांखे भलीकार चऊं था ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ऐं मतिलबु हिकिड़ो दिलचस्प इतफ़ाक़ बि इहो आहे त मूं सम्झो त जीअं हूंदो आहे एज़ यूज़ुअल जेको आहे महिमाननि सां अचिबो आहे, साईं जिन वेहंदा आहिनि उन्हनि खे प्यारु ॾींदा आहिनि। हिननि जी हिकिड़ी आदत हर को हुते पंहिंजे कम में लॻो पियो हूंदो आहे। ख़ालिद साहिबु उहे आहिनि त महिमान ईंदा आहिनि त महिमाननि खे बि टाइम ॾींदा आहिनि, पंहिंजो ॾिसंदा आहिनि टीम खे बि त हीअ करे वठो, हीअ करे वठो। अॼु ईअं वेठा मूंखे ओचितो ख़बर पई त साईं जिन वरी जेको आहे महिमान वेठा आहिनि। ख़ालिद साहिबु कीअं आहियो? ठीकु आहियो सर? आज़ाद मरी साहिबु, असुल नालो आज़ाद मरी आहे या ॿियो को नालो? असुल मुंहिंजो नालो सर मोहम्मद आज़म आहे। जी हा। अदबी नालो जेको आहे मुंहिंजो आज़ाद मरी आहे।
आज़ाद मरीज़ जी साईं। किथां खां तालुक़ु आहे तव्हांजो? सांगड़ खां मुंहिंजो साईं सांगड़ जे भर में तक़रीबन 2 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ आहे, ॻोठ भूंगर खान मरी निज जी हा। बहिराड़ी जो ॻोठ आहे हिकिड़ो, उते असां रहंदा आहियूं ऐं सांगड़ जे वेझो ई ॻोठ आहे। बसि पोइ अच वञ जेका हूंदी आहे सांगड़ शहर ॾे हूंदी आहे या को कमुकार थी वेंदो सांगड़ ई वेझो थो पवे असांखे, जी हा बिल्कुलु। सांगड़ हूंदो आहे। बाक़ी मुख़्तलिफ़ शहरनि सॼी सिंध जेको आहे पिरी जो पाछो, जीअं असन दर चयो हा, आहे सारी सिंध सारी जो सिंध पाछो। पिरी जो पाछो, बाक़ी सभु सिंध जेका आहे महबूबा असांजी। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। आज़ाद साहिबु ही शाइरी उस्तादी उन खां पोइ वरी FM ही दुनिया कीअं कंहिं मुतासिर कयो, कीअं आया हिन पासे या हादसो थी वियो को? साईं असल में रेडियो ॿुधण जो मूंखे बचपन खां शौक़ु हूंदो। असां रेडियो खे तमामु हिकिड़ो माना ईअं सम्झो उस्तादु सम्झी ॿुधो। बचपन खां वठी रेडियो ॿुधण जो शौक़ु हुयो। ईअं ॿुधंदे ॿुधंदे जीअं दोस्त रेडियो ते ख़त लिखंदा हुआ, मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में क्विज़ प्रोग्रामनि में ख़त लिखंदा हुआ, त ईअं बि असांखे हिकिड़ो ॿुधंदे ॿुधंदे शौक़ु पैदा थी पियो त जीअं दोस्तनि जा नाला रेडियो ते अचनि था, असांजा बि नाला ईअं रेडियो ते अचनि, त पोइ असां बि आहिस्ते आहिस्ते जेको आहे शुरूआति कई ख़त लिखण जी रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते। क्विज़ प्रोग्रामनि में लोचिन से लहन या पुछन से पसन या ॾाढा फ़तेह खान जी कचहरी हूंदी हुई उन में, पोइ ईअं ख़त लिखण शुरू कयासीं। पोइ आहिस्ता आहिस्ता इहो शौक़ु असांजो जारी वसारी रहियो। रेडियो ॿुधंदे ॿुधंदे बसि वरी अचानक इहो ई शौक़ु जाॻियो त जीअं रेडियो ते ई जेके दोस्त ॻाल्हाइनि था, जीअं हुनजो आवाज़ु परे परे ताईं वञे थो, ईअं असांजो आवाज़ु बि दुनिया ताईं वञे, असांखे बि माण्हू ॿुधनि। बसि पोइ ईअं जाखोड़ कईसीं त असां बि रेडियो ते अचूं। पोइ थियो ईअं जो असां दोस्तनि मिली करे फेसबुक पेज ते रेडियो जा आईडियूं नाले सां आईडियूं ठाहियूं, जीअं रेडियो नेटवर्क सांगड़, रेडियो नेटवर्क झोल, जी हा, ईअं आईडियूं ठाहियूं। पोइ असां फेसबुक ते प्रोग्राम ऑडियो प्रोग्राम करणु शुरू कया। उन में असां सां काफ़ी दोस्त गॾु हुआ, मीर अकरम टालपुर, राजा रिज़वान जलबाणी, साहिल बलोच, मुस्तफ़ा शर, शेवाराम सुखाणी, लालचंद राय विशनाणी, काफ़ी दोस्त हुआ। असां मिली करे माना हिकिड़ी गैदरिंग सां ईअं पंहिंजे अॻिते वधणु शुरू कयो। तक़रीबन असां 2.5 खां 3 साल ताईं फेसबुक ते प्रोग्राम कया। बाक़ाइदे असां उन्हनि जी प्रोग्राम जी तयारी कंदा हुआसीं, सॉन्ग्स जी सिलेक्शन कंदा हुआसीं ऐं प्रोग्राम विरहायल हूंदा हुआ डे बाए डे। हिन ॾींहं ते फ़लाणे दोस्त जो आहे, हिन ॾींहं ते फ़लाणे दोस्त जो आहे। पोइ हुन में क्विज़ प्रोग्राम हूंदा हुआ, फरमाइशी प्रोग्राम हूंदा हुआ, मुख़्तलिफ़ जेके आहिनि मालूमाती प्रोग्राम हूंदा हुआ। उन हवाले सां असां इहे प्रोग्राम करणु शुरू कया। आहिस्ता आहिस्ता ई वधंदा शौक़ु वधंदो वियो। पोइ असां अलहमदुलिल्लाह अल्लाह साईं जी महिरबानी सां ऑडिशन ॾिनूं रेडियो ते, FM 91 म्यूज़िक आई टंडो आदम ते। पहिरियों जेको आहे उतां खां मूं आवाज़ जी शुरूआति कई, माइक वसीले जेको दोस्तनि ताईं जेको आवाज़ु पहुतो, ॾाढी ख़ुशी थी त असांखे दोस्तनि ॿुधनि पिया। उनखां पोइ जेको आहे 1 साल 91 ते असां रहियासीं। पोइ थोरो मुफ़ासिलो सां घणे टंडो आदम अचण वञण जो थोरो मसइलो बि थियो पियो। जी हा बिल्कुलु। ऐं उनखां पोइ जेको आहे हार्ट FM सांगड़ खे जॉइन कयो। हींअर अलहमदिल्ला 2 साल थिया आहिनि हार्ट FM सांगड़ ते जेको आहे असां उते प्रोग्राम कयूं पिया। तमामु ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त। ख़ालिद जागीरानी साहिबु नाला जी ख़ालिद साहिबु, सभिनी खां पहिरीं त पाण हिननि ॾियारनि ते ॻाल्हाईंदासीं जेको मुहर्रम हराम जा 10 ॾींहं आहिनि। छा मैसेज ॾियनि था? हीअ जेका हिकिड़ी अज़ीम क़ुर्बानी आहे ऐं लाज़वाल क़ुर्बानी आहे, जंहिं ते पाण जेतिरो बि ॻाल्हायूं घटि आहे। हीअ जेका शहादतूं आहिनि इहे असांखे मैसेज छा थियूं ॾियनि? हालांकि हेतिरा साल सदियूं गुज़री वियूं आहिनि, उनखां पोइ बि आज़ादारी जो सिलसिलो जारी आहे ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम साहिबु उन्हनि जे आल ते जेको आहे असां पंहिंजो दुरूद शरीफ़ सभु कुझु कयूं था, नवाखाने बि कयूं था, कसीदा बि कयूं था, कि छा मैसेज आहे? उनखां पोइ असां केतिरो उन मैसेज खे ऑन कयूं था, केतिरो उन ते अमल कयूं था, या सिर्फ़ु हिननि 10 ॾींहंनि ताईं जेको आहे बसि इहो सोग मल्हाए वरी वापसि पंहिंजी दुनियादारी में लॻी वञूं था, वापसि पाण वक़्त जे यज़ीद सां गॾु वञी बीहूं था, वक़्त जे यज़ीद खे नथा ललकारियूं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियां मां शुरू कंदुसि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे कोल खां ई, छो त उन्हनि जे कोल में ई उन्हनि जो सॼो मैसेज जेको आहे सो उहो समायल आहे। सरकार इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन फरमाइनि था त मौत इंसान जे जिस्म खे त मारे थो सघे, पर उन जे किरदार खे कॾहिं बि नथो मारे सघे। इन कोल जे पस मंज़र में तव्हां ॾिसंदव 1400 साल गुज़री विया आहिनि। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जॾहिं बि नालो अचे थो, उन किरदार जी बुलंदी इहा आहे त उन ते हर कोई दुरूद थो पढ़े, उनखे सलाम ऐं भेटा थो ॾिए। यज़ीद जो नालो थो अचे त उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु ओड़ी हकारत ऐं ओड़े नज़र सां, ओड़े नज़रे सां थो ॾिसे। ऐं ॿी जॻह ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन फरमायो आहे त मोमिन उहो न आहे जंहिंजी तनाई पाक हुजे, मोमिन उहो न आहे जंहिंजी महफ़िल पाक हुजे,
मोमिन उहो आहे जंहिंजी तनाई पाक हुजे। तनाई पाक हुजे, बिल्कुलु। आम ज़िंदगी में थींदो ईअं आहे त असां महफ़िलनि में सुठियुनि जॻहनि ते त हिकिड़ा सुठा सोबर थी करे वेहंदा आहियूं, उन खां अलावा जेको आहे तनाई में हर बुराई हर गुनाह जी जेको आहे जड़ तनाई ई आहे। जी हा, बिल्कुलु। ऐं ॿियो इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 1400 साल जे गुज़रण जे बावजूदि बि हीउ किसो जॾहिं बि उहे ॾींहं अचनि था ईअं महसूसु थिए थो अॼु जो आहे हिन वक़्तु उहे सभु शयूं मुआशिरे में तव्हां ॾिसो एॾो वॾो स्टैंड जेको आहे सो माना काइनात में इन खां वधीक को ग़म जो को ॾींहं के ॾिहाड़ा न आहिनि ऐं इन खां वधीक जेको का शुजात ऐं का बहादुरी जो जेको आहे न को मिसाल कोन थो मिले। ऐं लतीफ़ सरकार जो रोज़ो मुबारक बैक साइड में असांजो माना हिसो आहे पूरी काइनात जो, पूरी उन वजूद जो। लतीफ़ सरकार जो मुशाहिदो था ॿुधायूं तव्हांखे। लतीफ़ सरकार फरमाइनि था त करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं, मुंहुं न मोड़ियाऊं पसीता तरार जो। हुननि जी ताक़त, हुननि जी इस्तक़ामत, हुननि जी बीहक इन लतीफ़ साईं जे बेत में तव्हां माना जुंबी जोड़े माना हिकिड़ो इंच बि पंहिंजी जॻह तां न हटणु, नज़रिये जे मुताबिक़, उसूल जे मुताबिक़, बिल्कुलु। ऐं 17 मुल्कनि जी फ़ौज, 9 लख जो लश्कर, उन जी केतिरी ताक़त हूंदी। पर इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ताक़त जो अंदाज़ो तव्हां इन में लॻाए था सघो त उन जे हिकु इनकार खे पूरी सल्तनत जेको आहे सो इक़रार में न बदिले सघी। इहो ई मैसेज आहे उन्हनि जो, बिल्कुलु, त सच में एतिरो पावर ऐं एतिरी ताक़त आहे। हक़ीक़त आहे त सच सां गॾु बीहो ऐं ज़रूरु जेको आहे सच तव्हांजे किरदार खे जेको आहे उहो हमेशह जीअरो रखंदो। नंढो ब्रेक आहे, हिन ब्रेक खां पोइ जल्दी पाण वापसि अचूं था। ॿेहर भलीकार आज़ाद मरी साहब ख़ूबसूरत शाइर ऐं उस्ताद असां गॾु मौजूदु आहिनि। उन खां सवाइ ख़ालिद जागीरानी साहब पाण ख़ूबसूरत शाइर आहिनि, डायरेक्टर आहिनि असांजे प्रोग्राम जा बि, थोरे सिंधी ड्रामनि जा बि, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जा बि, उहे असां गॾु मौजूदु आहिनि। आज़ाद मरी साहब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आज़ाद मरी साहब, जेकॾहिं पाण तालीम ते हवाले सां ॻाल्हि ॿोल कयूं त कीअं था ॾिसो बैराड़ीअ में तालीम जे रुझान खे, कीअं था ॾिसो हुनजे रेशो खे, कीअं था ॾिसो हुनजी सहूलियतुनि खे, कीअं था ॾिसो उन खां पोइ तालीम जे असर खे कीअं था ॾिसो, प्लीज़। साईं, सभ खां पहिरियां त पाण जॾहिं बैराड़ी जी ॻाल्हि कंदासीं त हुते तक़रीबन जेके आहिनि फैसिलिटीज़ जेके आहिनि अनलब आहिनि या नामुमकिन खणी ईअं ई चइजे। ऐं उन खां पोइ हालांकि बैराड़ी जो ॿार तमामु घणो टैलेंटेड बि आहे। ईअं न आहे जो सिर्फ़ु जेके मिसाल हिकिड़ो जेके शहर में रहंदड़ जेके माण्हू आहिनि या असांजा नंढड़ा ॿार आहिनि उते जा नंढड़ा गुल आहिनि, उहे जेके आहिनि टैलेंट रखनि था। बैराड़ी में बि तमामु घणो टैलेंट मौजूदु आहे ऐं उते जेके स्कूल हलनि था उहे बि तमामु हिकिड़े सुठे नमूने सां हलनि था। पर असां वटि लाज़मी आहे काफ़ी सारा इदारा आहिनि, उन में जिथे किथे कमी, थोरी घणी कमी पेशी ज़रूरु हूंदी आहे। असां वटि फ़र्ज़ु कयो जिथे बिल्डिंगूं आहिनि त उते वरी लाइट न आहे, जे बिजली आहे लाइट आहे त फर्नीचर न आहे, या त वरी ईअं थींदो आहे जो पंहिंजो स्कूल हिकु हिकु ॻोठ में वेझे वेझे 2-3 स्कूल थी वेंदा आहिनि, 2-3 बिल्डिंगूं थी वेंदियूं आहिनि, ॿार विराइजी वेंदा आहिनि हलिया, त पोइ एनरोलमेंट घटि रहंदी आहे। हालांकि अगरि ॾिठो वञे त हींअर तइलीम जो मयार जेको आहे बहितर आहे पर बहितरीनु न आहे। बहितर हुनजे करे आहे जो असां वटि जीअं असां वटि गवर्नमेंट फैसिलिटीज़ करे थी जेके बि शयूं ठीकु आहे स्कूलनि ताईं पहुचनि थियूं, त उनखे उन हिसाब सां टीओज़ या डीओज़ जेके आहिनि असांजा स्कूल विज़िट कनि था या बायोमेट्रिक सिस्टम आहे इहे अचनि था स्कूल विज़िट कनि था, तइलीम हले थी पई। पर असां वटि जेको आहे हर साल निसाब जो चेंज हुअणु, सिलेबस जो चेंज हुअणु, उहो बि ॾाढो असरअंदाज़ जेको आहे ॿारनि ते थिए थो। जॾहिं असां थोरो पोइते वेंदासीं माज़ीअ में 5-8-10 साल असां जॾहिं पोइते वेंदासीं त नंढड़े ॿार खे इंग्लिश ABC अची 6 क्लास में पढ़ाई वेंदी हुई। हींअर असां वटि जेको आहे नंढड़े ॿार जे मथां हुनजो कचो ज़हन आहे, नंढिड़ो ज़हन आहे, त हुनखे इंग्लिश बि पढ़ाइणी आहे, तक़रीबन सभु सब्जेक्ट जेके आहिनि असां वटि उहे पढ़ाइणा आहिनि ॿार खे। नंढड़ो ॿार जो ज़हन उहो तक़रीबन उन सभिनी शयुनि खे कैच नथो करे सघे, या त वरी हुनखे एतिरा सारा किताब कापीज़ वग़ैरह ॾिना था वञनि जो हू खणी कोन था सघनि। ऐं जेके आहिनि के ॿार असां वटि हाणे जीअं कुझु स्कूल असां वटि अहिड़ा आहिनि जो तक़रीबन ॿार 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर पंधु करे बि जेको आहे ॿिन्हिनि मां वाटर क्रॉस करे, शाखूं क्रॉस करे, रस्ता न आहिनि, बरसातूं आहिनि या ॿिन्हिनि वग़ैरह खे पाणी थो जॾहिं अचे गप गारे मां उहे अची रसनि था, अची पहुचनि था, सहकंदा अची पहुचनि था, त ज़ाहिर आहे उन लाइ हिकिड़ो वॾो मसइलो आहे।
मुंहिंजे सम्झ में इहे जेके शयूं आहिनि न हुअणु खपनि, त मुंहिंजे सम्झ में बहिराड़ी में जेको टैलेंट आहे उहो बि अॻिते अची निकिरी करे थो, या त वरी ख़ासि करे असां वटि जीअं तइलीम फ्री आहे, तइलीम फ्री ॾिनी थी वञे, त हाणे काफ़ी जेके आहिनि साल आहिनि, तक़रीबन 2 साल गुज़र रहिया आहिनि, उन में जेको आहे सिलेबस मुकमल नाहे ॾिनो वेंदो, निसाब मुकमल नाहे ॾिनो वेंदो, ऐं उहे किताब वरी जेको मार्केट में अवेलेबल न आहिनि हूंदा, उन सां उन लाइ बि जेको आहे असांखे सोचणो पवंदो त जेके ॿार असां वटि आहिनि, एनरोलमेंट जेका बि आहे असां वटि, त उनखे जेको आहे किताब पूरा ॾिना वञनि, निसाब पूरो ॾिनो वञे, जीअं ॿाहिराड़ी में रहंदड़ जेके ग़रीब तबिके जा माण्हू आहिनि, छो त शहर में रहंदड़ माण्हू या असांजा अमीर तबिके जा जेके माण्हू आहिनि, उहे त पंहिंजे ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाए सघनि था, यूनिवर्सिटी ताईं बि उहे वञनि था, या फॉरेन कंट्री में बि पढ़णु वञनि था। असांजे जेके लोअर तबिके जा माण्हू आहिनि या मिडल क्लास जा माण्हू आहिनि, उहे त नथा अप्रोच करे सघनि त असां पंहिंजे ॿार खे अॻियां जेको आहे यूनिवर्सिटी ताईं असां कीअं पहुचायूं, छो त हींअर जेको आहे महांगत, बुख, बदहाली, बेरोज़गारी जेको हाल कयो आहे एॾी महांगत में, त जंहिं वटि सुबुह आहे शाम न आहे, उहे पंहिंजे ॿारनि खे यूनिवर्सिटी ताईं कीअं पहुचाइनि, उन्हनि लाइ बि का सतह को रस्तो हमवार कयो वञे, त जीअं उहे ग़रीब ख़ानदान आहिनि उहे बि यूनिवर्सिटी ताईं पहुची सघनि, ऐं उहे बि पढ़ी पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कनि। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ख़ालिद जागीरानी साहिबु, ख़ालिद साहिबु, असां तव्हां खां ॿुधणु चाहींदासीं मोहरम हवाले जा साईं शाइरी ॿुधणु चाहींदासीं, ऐं इन ई मामले ते प्लीज़। मीर अनीस जो ॾोहिटो आहे मीर अहमद नवेद, हुनजो जेको आहे सॼो मंज़र आहे हुन में, सभी शहीद मौत बर मगर हुसैन एक है, सभी शहीद मौत बर मगर हुसैन एक है, बुलंद हैं सभी के सर मगर हुसैन एक है कोई इल्म का नगर तो कोई इस नगर का दर, है कोई इल्म का नगर तो कोई इस नगर का दर, है मुंतखब ये सारा घर मगर हुसैन एक है, लुटा नहीं है किसका घर, कटा नहीं है किसका सर, लुटा नहीं है किसका घर, कटा नहीं है किसका सर, सभी हैं खून में तर बतर मगर हुसैन एक है, सभी यजीद दर बदर हुए हैं खाके सर बसर, लिखा है अब भी अर्श पर मगर हुसैन एक है, नवैद सारे बहरोबर नवैद सारे खुशकोतर, ये कह रहे हैं नोहागर मगर हुसैन एक है, मगर हुसैन एक है। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत, तमामु गहरो फ़िक्र आहे हिन में, ऐं गहरो मैसेज आहे। आज़ाद मरी साहिबु, सिंध जी तालीम खे कीअं बहितर करे सघिजे थो, ख़ासि करे बेड़ाई वारे इलाइक़नि में, या वरी ही जेके असांजे उत्तर सिंध जा जेके ज़िला आहिनि उन्हनि में जिते बदमनी ढाड़ेल कल्चर वधीक आहे, क़बीलाई जहिड़ा वधीक आहिनि, त उते कीअं तालीम खे आम करे सघिजे, कीअं उनखे बहितर करे सघिजे? तव्हांजो त तइलीम खे बहितर कीअं करे सघिजे थो, जीअं असां उत्तर सिंध जे इलाइक़नि जी ॻाल्हि कंदासीं, उते जेके क़बाइली जहिड़ा आहिनि तमामु हिकिड़ो घणे वरसे खां हलंदड़ आहिनि, तमामु घणियूं क़ीमती जानियूं जेके ज़ाया थींदियूं रहनि थियूं, तमामु घणो अफ़सोस थींदो आहे, ॾुख बि थींदो आहे त असांजी हिन सिंध में जंहिंखे अमन जो घरु सॾियो वेंदो, जंहिंखे मोहबतुनि जो घरु सॾियो वेंदो, उते एॾा वॾा हाञा विया अथनि, एॾो वॾो ज़ुल्म बर्पा थी चुको आहे, जो ख़ानदान जा ख़ानदान जेके आहिनि तबाह थी विया आहिनि हलिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं जिते क़बाइली जहिड़ा जनमु वठंदा, जिते दुश्मनियूं जनमु वठंदियूं, उते वेढ़ा वीरान थींदा, ॻोठ वीरान थींदा, शहर वीरान थींदा, वस्तियूं वाहण वीरान थींदा, उते स्कूल उताकूं उहे सभु वीरान थींदियूं। हाणे तइलीम जो अहिड़े हालात में तइलीम बहितर कीअं कजे, यकीनन इहो असांजी इंतिज़ामिया जो कमु आहे त उते सभ खां पहिरियां अमन अमान जी जेका सूरत हाल आहे उनखे जेको बरक़रार रखे, ऐं उन्हनि खे हर तरह जी जेका आहे अमन जी सूरत हाल खे जेको आहे रखिणो आहे, हुन में सूरत हाल खे बहितर करिणो आहे। उनखां पोइ जेको आहे असांजी जेका आहे तइलीमी जेके इदारा आहिनि उन्हनि खे जेको आहे हलाइणो आहे, जीअं हिते असां वटि आम तौर ते हलनि था। अॼु बि ताईं ॾिसो न, असां वटि हिते जेके बि ऑफिसर अचनि था त उहे अपर सिंध जा अचनि था, उत्तर सिंध जा अचनि था। उनजो मतिलबु इहो त गुज़िरियल ॾहाकनि में सिंध में तमामु तइलीम जेका आहे ज़बरदस्त हूंदी, तमामु घणी हूंदी, उते जा माण्हू तमामु घणा टैलेंटेड हुआ, ऐं हींअर जेको आहे उन क़बाइली जहिड़नि जे करे उतां खां जेको तइलीम जो जेको आहे ख़तमु थी वञणु असां लाइ हिकिड़ो वॾो अलमियो आहे, वॾो सानियो आहे। ऐं
उतां जी तइलीम ऐं हितां जी तइलीम असां जेको आहे बराबरि इन करे नथा सम्झूं त उते जेका न शुरू खां वठी इहे जेको आहे तइलीम जो मयार तमामु घणो बहितर रहियो आहे। ईअं न आहे जो असां वटि सिंध में जेको ॿिया ज़िला आहिनि, लाड़ जो इलाइक़ो आहे या असांजो विचोल सिंध आहे, उन में तइलीम न आहे, तइलीम तमामु घणी बहितर आहिनि। हींअर मां ॾिसंदो त थर जे इलाइक़नि मां सफ़ा ईअं सम्झो हिकिड़ो पसमानदा इलाइक़ो आहे, थर पार करजो या अछड़ो थर थी वियो असांजे सांगड़ खां वेंदे खेपरे वारी साइड ताईं, उतां बि तमामु हिकिड़ा घणा माण्हू जेके आहिनि उहे वॾनि वॾनि पोस्टुनि ते हींअर आया आहिनि। ऐं हिते बि असां वटि बि अलहमदुल्ला अलाह साईं महिरबानी सां सुठा सुठा जेके आहिनि हींअर बि जेके हुन वॾनि वॾनि पोस्टुनि ते ऑफिसर रसिया आहिनि। पर तइलीम बहितर कीअं करे सघिजे थी, हिकु त असांखे जेको आहे सिर्फ़ु हिकु असां उस्ताद नथा ॾोह ॾेई सघूं, उन में वालदेन ऐं उनखां पोइ असां इंतिज़ाम उन्हनि सभिनि खे मिली करे कमु करिणो पवंदो, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो। जेकॾहिं असां चवंदासीं त बसि सिर्फ़ु उस्ताद जो ॾोह आहे, मुंहिंजे सम्झ में इहो तमामु ग़लति आहे। छो त उस्ताद खे हिकिड़ो महिनत कंदड़ हुजे, पढ़ाईंदड़ हुजे, उस्ताद सां आङुर खणंदासीं त ज़ाहिर आहे उन जेको आहे उनखे बि दिलि में थींदो यार एतिरी महिनत कयां थो, उनजे बावजूदि बि जेको असांखे टारगेट कयो थो वञे। उन सां गॾोगॾु उनजे वालदेन खे बि चवंदो भाउ तव्हांजा जेको आहिनि ॿार सॼो ॾींहुं घिटियुनि में रांदि वेठा खेॾनि, तव्हां उन्हनि खे महिरबानी करे स्कूल मोकिलियो जीअं तव्हांजो औलाद सुठी तइलीम पिराए सघे। असां ईअं न आहियूं कंदा, सिर्फ़ु उस्ताद खे टारगेट कंदा आहियूं ऐं ईअं मुंहिंजे ख़्याल में न हुअणु खपे जेको आहे। ऐं अॻु में साईं ईअं हूंदो हो त सुपरवाइज़र हूंदा हुआ स्कूल खे, जेके सुपरवाइज़ कंदा हुआ, टीओ ऐं डीओ जेको आहे स्कूल खे जेको स्कूलनि खे हलाईंदा हुआ, तालका ऑफिसर थी वियो टीओ ऐं डीओ जेको डिस्ट्रिक्ट ऑफिसर हुयो। उन में ईअं हूंदो त उते जा जेके आहिनि टीओ या डीओ लोकल माण्हू आहिनि, सुपरवाइज़र जेको आहे उहो लोकल माण्हू आहे, उते जो आहे, हुननि खे ख़बर आहे त हिन फिलाणे स्कूल में केतिरा ॿार आहिनि ऐं हिते केतिरनि उस्तादनि जी ज़रूरत आहे। जी हा बिल्कुलु। पाण न्यूज़ ब्रेक ॾांहुं हलंदासीं, ख़बरूं ॿुधी वरी वापसि अचूं था, त ई कंटिन्यू कंदासीं। केॾांहुं बि न वञो, न्यूज़ ब्रेक आहे, न्यूज़ स्टूडियो ॾांहुं ख़बरूं ॿुधी जल्दी वापसि अचूं था। नाज़रीन सूबे मेरान में हिकु भेरो ॿीहर भली कर तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु कराइती कचहरी हली रही। न्यूज़ ब्रेक खां पहिरीं आज़ाद मरी साहब ऐं ख़ालिद जागीरानी साहब असां गॾु। आज़ाद मरी साहब प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो त कीअं असां तइलीम खे बहितर करे सघूं था, रुगो उस्ताद ते नाहे भाड़णो, पंहिंजे पाण ते बि जेको आहे वालदेन खे बि ऐं शागिर्द खे पंहिंजे पाण जो पंहिंजो बि किरदारु अदा करिणो आहे। जी त बिल्कुलु जीअं ॻाल्हि कई पिए मूं त उन में उते जा जेके आहिनि टीओ या डीओज़ या सुपरवाइज़र जेके हूंदा लोकल माण्हू हूंदा, उन्हनि खे सॼी ख़बर हूंदी त कहिड़ी बीट में, कहिड़ी यूसी में, कहिड़े तालके में जेको आहे कहिड़ो स्कूल आहे जिते एनरोलमेंट वधीक आहे, उते उस्तादनि जी जेका आहे ज़रूरत आहे। या वरी ईअं हूंदो त हिते उस्ताद हिन स्कूल में उस्ताद वधीक आहिनि, फिलाणे स्कूल में जेको आहे ॿार घटि आहिनि, उन एनरोलमेंट जे मुताबिक़ उस्ताद जी ज़रूरत आहे, पोइ उते उहो ट्रांसफर करे उते जो स्कूल में रखी छॾींदा हुआ। उन मुताबिक़ ईअं हूंदो त उते जा पोइ स्कूल बंदि न थींदा हुआ। छो त फ़र्ज़ु कयो हिते हिकिड़ो स्कूल हले पियो, एनरोलमेंट 60 ऐं 10 उस्ताद वेठा आहिनि, ऐं भर भर सां ॿियो को स्कूल आहे उते 400 स्टूडेंट्स आहिनि ऐं उते 5 उस्ताद वेठा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे त तइलीम जो त फ़र्क़ु पवंदो न, जिते 400 ॿार हुजनि उते 5 उस्ताद छा पढ़ाईंदा। उन मां ईअं थींदो हो त उतां जो सुपरवाइज़र या टीओ डीओज़ 10 जिते वधीक उस्ताद हूंदा उतां खणी हुन स्कूल में जेका रखी छॾींदा हुआ। हाणे हींअर जेको आहे जेका उस्ताद जी ट्रांसफर बि थिए थी सिंध सेक्रेटरीट मां थी थिए, बायोमेट्रिक जेको सिस्टम थी वियो आहे उनजे मुताबिक़। पोइ या हींअर वरी ईअं थिए थो त टीओज़ या डीओज़ कंहिं बि उस्ताद खे बदिली करे कंहिं ॿिए स्कूल में रखंदा न, उस्ताद वञण लाइ तयारु न हूंदो आहे। उहो चवंदो आहे न सर महिरबानी कयो, ऐं तकलीफ़ में पंहिंजी मीन्स मुंहिंजी जेका बायोमेट्रिक आहे फिलाणे स्कूल में आहे, उन करे नथो हिते वञी सघां, इहा मूं ते महिरबानी कयो। हाणे इहो सिस्टम हले पियो। असल में जे इख़्तियार जेके आहिनि असां वटि वरी हिकु भेरो ॿीहर मुंतक़िल कया वञनि टीओज़ या डीओज़ ॾांहुं या सुपरवाइज़र वरी मुक़ररु कया वञनि, त मुंहिंजे सम्झ में तइलीम में बहितरी अची सघे थी। सही ॻाल्हि आहे बिल्कुलु। जेसीं असां पंहिंजो किरदारु अदा न कयूं, बिल्कुलु सभिनी खे पंहिंजो किरदारु रखी असांजी तालीम बहितर न थींदी। ख़ालिद जागीरानी साहब ओवर टू यू, कहिड़ी शाइरी तव्हां ॿुधाए रहिया आहियो? हाणे असां ॿुधायूं था तव्हांखे सैयद मोहसिन नक़वी जो लिखियलु जेको आहे तमामु वॾो शाइर मोहसिन नक़वी, हा, गाज़ी अब्बास अलमबरदार अलैहिस्सलाम जे हवाले जी हा। हिते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो जेको सुबह सालार ऐं हर मक़ाम ते हर महाज़ ते जेको हमक़दम गाज़ी अब्बास अलमबरदार अलैहिस्सलाम जे हवाले सां लिखनि था त चुन ली ख़याल ने जो अज़ल में अली की ऐन, बेबज़ाते रसूल की असमत का ज़ैबो ज़ैन, अलहम्द के अलफ का सरापा ये दिलों का चैन, वनास की ये सीन ये नुत्का दिल हुसैन, हर हरफ कायनात का आकाश बन गया,
देखा जो गौर करके तो मौला अब्बास बन गया। उभरा है महताब जो उमुल बनीन का, गाजी अब्बास अलंबरदार अलैहिस्सलाम जिन जी अमड़ जिन जो लक़ब आहे उमुल बनीन। उभरा है महताब जो उमुल बनीन का, मिलता है आसमां से मुक़द्दर ज़मीन का। चेहरा है बेमिसल तो किरदार है लाजवाल, चेहरे पे वो जलाल के याद आए जुल जलाल। अब्बास का वकार कयामत की चीज़ थी, सब्रो रज़ा गुलाम शराफत कनीज़ थी। अब्बास औजे हक भी गरूरे अनाम भी, याने कली में तूर वफ़ा भी कलाम भी। भाई भी था मशीरे सफ़र भी गुलाम भी, अब्बास बंदगी में वो आका नवाज था। शबीर फ़ख्र करते थे ज़ैनब को नाज था। अब्बास को सार शुजात का नाम है, अब्बास रोज़े हशर शफात का नाम है। क्या गम ये कायनात अगर बेसबात है, अब्बास का करम ही हकीकी हयात है। हर सिमत हादसों की सनाने गड़ी रहीं, नज़रें फराज़े अरशे बरी से लड़ी रहीं। पाँव की ठोकरों में रकाबें पड़ी रहीं, कब्ज़े में जुल्फ़कार की नब्ज़ें अड़ी रही। अब्बास करबला में वो जोहर दिखा गया कि बूढ़े बहादुरों को अली याद आ गया। तमामु ख़ूबसूरत सुर केॾारे मां कुझु थी वञे। ये सुर केॾारे मां जो कल्ह कुझु हिते हिन वक़्तु इहो ई हिकिड़ो बैत यादि हुयो। करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं, जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं। मुंहुं न मोड़ियाऊं पसीता तरार जो। इहो मुशाहिदो आहे लतीफ़ सरकार जो, इहा अखियुनि ॾिठी गवाही आहे। ऐं लतीफ़ सरकार जेको आहे सो आज़ादार इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे, ऐं सिंध धरती खे इहो शरफ़ हासिलु आहे त उहो मुहिब अहल बैत अलैहिस्सलाम आहे। पूरी काइनात में अहिड़ी धरती जेको आहे सो मुहिब अहल बैत तव्हां किथे बि न हूंदी जेका सिंध धरती आहे। बिल्कुलु बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत। आज़ाद मरी साहब, आज़ाद साहब सिंधी शाइरी खे कीअं था ॾिसो ऐं तव्हां शुरूआति कॾहिं खां कई, कहिड़ी सिंफ खे तव्हां वधीक लिखियो आहे, कंहिं ते तव्हां वधीक तबा आज़माई कई आहे? साईं सिंधी अदब हिकिड़ो वसी अदब आहे, जी तमामु हिकिड़ो वॾो अदब आहे। हुनखे वधीक जेको आहे मोट हासिलु आहे सिंधी अदब खे। ऐं असां वटि हींअर बि सिंधी अदब तमामु हिकिड़ो जेको आहे सुठो सरजो वञे थो। ऐं हींअर बि जेके असांजा जेके नौजवान शाइर आहिनि तमामु बहितरीनु लिखनि, या असांजा जेके सीनियर दोस्त आहे सीनियर शाइर आहिनि उहे बि तमामु हींअर ॾाढो सुठो पिया लिखनि। ऐं मूं शाइरी जी जेका शुरूआति जेका आहे तक़रीबन 2017 या 18 जे विच में कई। हुन खां पोइ आहिस्ते आहिस्ते लिखण जी शुरूआति कई। ईअं हूंदो जो असां जॾहिं लिखण जी शुरूआति कई, सोशल मीडिया जो दौरु हो, सोशल मीडिया जो दौरु आहे, ऐं उन ते मूं लिखणु शुरू कई। असां बसि जेका शइ लिखंदा हुआसीं फेसबुक ते रखी छॾींदा हुआसीं। त पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते जॾहिं लिखणु शुरू कयोसीं फेसबुक ते, त पोइ फेसबुक ते जेके दोस्त एड हूंदा आहिनि उहे पढ़ंदा आहिनि। त पोइ हिकु चकर मूं उहो गज़ल रखियो शायदि, पोइ उन में उस्ताद मिठू सांगड़ाई उहो गज़ल पढ़ियो, शाइरी पढ़ी। त हिन मैसेज जी उस्ताद मूंखां नंबर घुरियो त मां तव्हांजो कॉल नंबर ॾिजो। पोइ मूं नंबर ॾिनोमांसि, हुन मूंखे कॉल कई, चयूं तव्हां यार सुठो त लिखो था, पर तव्हांखे टेक्निक या अहिड़ी जेको आहे फ़नी जे हवाले सां उन में जेके आहिनि तमामु अञा कमियूं कोताहियूं आहिनि, तव्हां अचो कचहरी कयूं पाण। पोइ आउं वियुसि उस्ताद सांगड़ाई वटि, पोइ हुते असांजी कचहरी थी। उन खां पोइ तमामु घणी माना अदबी उस्ताद मुंहिंजो कोई आहे मिठू सांगड़ाई आहे। ऐं उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते जीअं लिखणु शुरू कयो, तीअं पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे सांगड़ में या सांगड़ खां ॿाहिरि मुख़्तलिफ़ मुशाइरा थींदा, उन्हनि में वञणु थींदो ऐं अञा वञणु थिए थो। ऐं जेको उस्ताद मिठू सांगड़ाई जो जेको आस्थानो आहे, असां हुनखे छॾींदा आहियूं अदबी उताक। अदबी उताक उन करे जो हुते पूरे सिंध जा जेके दोस्त आहिनि, अदीब लेखक दानिश्वर अहले इल्मु माण्हू जेके बि आहिनि, सभु हुते जेके आहिनि दोस्त अचनि था। ईअं ई आहिस्ता आहिस्ता जेको आहे अदबी दुनिया में विखूं कयूंसीं, छो त अदबी दुनिया तमामु हिकिड़े वॾी दुनिया आहे। उन में अञा जेको आहे मुंहिंजे सम्झ में को बि जेको आहे मुकमल जेको आहे माण्हू न आहे। ऐं छो त हिन दुनिया में अदब जी दुनिया में रहण लाइ समूरी उमिरि माण्हू लिखंदो रहंदो ऐं सिखंदो रहंदो। ईअं बि असां सिखण जे मरहले में आहियूं। बसि ईअं बसि लिखण जी माना ईअं सम्झो असांजी हिकिड़ी शुरूआति आहे, सिखूं पिया, अदब जी दुनिया में विखूं कयूं आहिनि। बसि जेका कची फकी जेका असांजी जेका फिकी जेका शाइरी हुई, पोइ दोस्तनि जे इसरार ते असां मिठू सांगड़ाई थी वियो, साईं सारंग निज़ामाणी, हबीब लगारी या रबनाज़ लगारी, हे दोस्त आहे जेके उन्हनि चयो हाणे जेका तव्हांजी शाइरी हुनजो किताब था हणायूं। मूं चयो यार शाइरी अहिड़ी आहे कोन फ़िलहालु किताब जहिड़ी, बहरहाल दोस्तनि जो इसरार थी वियो, हिन किताब आणींदासीं। मुंहिंजो ठीकु आहे। पोइ असां ईअं सभु दोस्त गॾु करे वेठासीं, शाइरी जेका आहे हुनखे
सिलेक्शन कई हरूफ जी जेका आहे उहा कईसूं सही कईसूं उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता इहो जेको सिलसिलो हलंदो रहियो पोइ नेट मार्केट थोरी आंदोसीं इहो किताबु अखियुनि जा पंध पोइ अॼु दोस्तनि जे हथ में आहे बसि ऐं अॻिते बि लिखण जी कोशिशि आहे ऐं लिखंदासीं इनशाला हींअर बि लिखूं पिया वधीक ज़ाहिरी ॻाल्हि आहे इंसानु जीअं पढ़ंदो जंहिं शइ खे त उन में इंसानु लहंदो वेंदो छो त पढ़ण मां ई इंसानु पिराए थो पढ़णो आहे त उनखे पढ़णो आहे पोइ पिराइणो आहे सिर्फ़ु पढ़ी ऐं किताबु बंदि करे रखी छॾिणो आहे त उन में सम्झ में असां उन में शयुनि में असां नथा पिराए सघूं पढ़ूं ऐं पिरायूं उन हवाले सां जेको आहे असांजो जेको आहे अदबी पोरियो आहे जारी आहे अॻिते इनशाला अलाह पाक सनाई कंदो ईअं ई जारी वसारी रहंदो वधीक जेको मूं तब आज़माई कई आहे गज़ल ते कई आहे नज़म बि कुझु लिखिया आहे न तब आज़माई जेका मुंहिंजी घणी रही आहे गज़ल ते रही आहे उन खां पोइ नसरी नज़म जेको आहे उहे नसरी नज़म बि कुझु मूं जेको आहे लिखिया आहिनि ऐं उहो किताबु ईअं सम्झो मुकमल आहे पर छपाई अञा छपायो न आहे अलाह पाक जी महिरबानी सां इहो बि इनशाला मार्केट मां आणींदासीं ऐं जॾहिं रब चाहियो बिल्कुलु ज़बरदस्त तमामु ख़ूबसूरत ऐं का शाइरी तव्हां बि त ॿुधायो जी साईं बिल्कुलु ज़रूरु हीअ साईं गज़ल आहे जॾहिं कोरोना जा जेके हालात हलिया पिए उन वक़्तु जेको तरह ई गज़ल दोस्तनि तरह ॾिनी उन ते हिकिड़ो मूं तब आज़माई खे हिकिड़ो गज़ल लिखियो अहिड़ियूं हुयूं बलाऊं सम्झी सघेसि न आऊं अहिड़ियूं हुयूं बलाऊं सम्झी सघेसि न आऊं मरंदियूं रहियूं सदाऊं सम्झी सघेसि न आऊं तुंहिंजे मिठियुनि खां परते मुंहिंजे भाकुरनि खे तुंहिंजे मिठियुनि खां परते मुंहिंजे भाकुरनि खे मारे वियूं वबाऊं सम्झी सघेसि न आऊं नांगनि जे डंग वांगे हर हर डंगे विझनि थियूं नांगनि जे डंग वांगे हर हर डंगे विझनि थियूं तुंहिंजूं इहे अदाऊं सम्झी सघेसि न आऊं हर हर झुकी खजनि थियूं हर हर खजी झुकनि थियूं हर हर झुकी खजनि थियूं हर हर खजी झुकनि थियूं तुंहिंजूं इहे निगाहूं सम्झी सघेसि न आऊं मासूम ॿार जहिड़ी मुंहिंजी हयातड़ीअ खे मासूम ॿार जहिड़ी मुंहिंजी हयातड़ीअ खे बेॾोह ई सज़ाऊं सम्झी सघेसि न आऊं आज़ादु रब्त नाहे छुड़वाग थी घुमनि थियूं आज़ादु रब्त नाहे छुड़वाग थी घुमनि थियूं हिन शहर जूं हवाऊं सम्झी सघेसि न आऊं अहिड़ियूं हुयूं बलाऊं सम्झी सघेसि न आऊं तमामु ख़ूबसूरत हज़रत साहिबु कीअं पंहिंजो ख़्यालु ईंदा आहिनि कहिड़ा वक़्त हूंदा आहिनि कीअं जी सिलेक्शन कंदा आहियो पर उन खां पहिरीं ब्रेक आहे ऐं चांहि बि असां वटि पहुची चुकी आहे नंढिड़ो ब्रेक आहे नाज़रीन केॾांहुं न वञिजो उन खां पोइ असां जल्दी वापसि भलीकार तमामु ख़ूबसूरत ऐं कराइती कचहरी दिलचस्प कचहरी असांखे हिन ब्रेक जे दौरान असांखे चांहि बि मिली वई हज़रत साहिबु चांहि ते को गज़ल वज़ल कॾहिं लिखियो अथव न या शाइरनि हिननि ते लिखियो आहे न साईं बिल्कुलु इंसानु जंहिं कैफ़ियत मां जंहिं मरहले मां जंहिं वक़्त मां जंहिं घड़ी मां जंहिं पल मां निकिरंदो आहे मुख़्तलिफ़ कैफ़ियतूं हूंदियूं आहिनि हुन में कैफ़ियत हूंदे लिखंदो आहे चांहि इहा बि हिकिड़ी कैफ़ियत हूंदी आहे त चांहि साम्हूं आहे पीणी आहे जी जी बिल्कुलु साईं चांहि साम्हूं आहे त पोइ उन हवाले सां जेको हिकिड़ो गज़ल आहे चांहि जे हवाले सां गज़ल आहे हा साईं उन हवाले सां हिकिड़ो गज़ल लिखियोसीं हिन में साईं काफ़ी जेको रदीफ़ आहे खंडु धार खणी अचिजांइ असां आम तौर ते जेको वेहंदा आहियूं होटलनि ते बि वेहंदा आहियूं त हुनखे चवंदा आहियूं भाउ चांहियूं ॿ खणी अचु पर खंडु फिकी जेका धार खणी अचिजांइ बिल्कुलु पोइ असां मूं वरी जेको आहे आमतौर ते जेको अहिड़ो मुतालियो हूंदो आहे इंसान जो या मुशाहिदो हूंदो आहे उन मुताबिक़ जेका आहे तक़रीबन शाइरी बि सरिजी वेंदी आहे ऐं ॿियो हिकिड़ी कुदरती दात आहे अलाम थींदो आहे या ख़्यालु आहे जेॾी महिल इंसान जो साथ ॾींदा आहिनि उन महिल लिखी वठंदो आहे माण्हू तमामु ख़ूबसूरत चाहिनि जो चकर आहे खंडु धार खणी अचिजांइ वाह वाह चाहिनि जो चकर आहे खंडु धार खणी अचिजांइ सिहत जो फ़िक्र आहे खंडु धार खणी अचिजांइ हिन प्यार जी प्यालीअ में उते न सघां शायदि हिन प्यार जी प्यालीअ में उते न सघां शायदि नफ़रत जो नगर आहे खंडु धार खणी अचिजांइ मां पी त वठां प्यारा पर ख़ौफ़ थिए थो पियो मां पी त वठां प्यारा पर ख़ौफ़ थिए थो पियो बेहद जो शुगर आहे खंडु धार खणी अचिजांइ पारो बि लही मुंहिंजो कुझु हेठि वियो आहे पारो बि लही मुंहिंजो कुझु हेठि वियो आहे थियो हुन जो ज़िक्र आहे खंडु धार खणी अचिजांइ कोड़ाण घणी आहे
हिन शहर जे माण्हुनि में, वाह कोड़ाण घणी आहे हिन शहर जे माण्हुनि में, लहजो बि ज़हर आहे, खंडु धार खणी अचिजां, चांहियुनि जो चकर आहे, खंडु धार खणी अचिजां, सिहत जो फ़िक्र आहे, खंडु धार खणी अचिजां। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। हवा खंडु धार खणी अचिजो सुभाणे खां। आज़ाद साहिबु, कंपेयरिंग ॾांहुं कीअं अचणु थियो, उनखां पोइ रेडियो ते हॉट FM 105, उनखां पोइ रेडियो हाईवे टंडो आज़म, उन ते अचणु कीअं मतिलबु अचणु थियो? जी साईं, जीअं मूं पहिरियां अर्ज़ु कयो त रेडियो असांखे शौक़ सां ॿुधो, रेडियो खे शौक़ सां एतिरो शौक़ु न जो असां रेडियो खे उस्ताद ई सम्झो। जी हा, छो त उस्ताद उस्ताद ई रहबर आहे जेको सही सिधी वार लॻाईंदो आहे ऐं मंज़िल ते पहुचाइण वारो उस्ताद ई हूंदो आहे। वालिदेन खां पोइ वालिदेन त हमेशह जेके आहिनि साथ रहंदा आहिनि, उस्ताद जो जेको आहे क्षमा ॿाहिरि लहंदी आहे उहा कॾहिं विसामंदी न आहे। पोइ ईअं असां रेडियो खे ॿुधंदासीं, शौक़ सां रेडियो ते लिखियोसीं। जीअं पहिरियां मूं अर्ज़ु कयो त पोइ जीअं दोस्तनि जा ॿियनि जा नाला ईंदा त पोइ असां ख़त लिखणु शुरू कयो ऐं ॿियनि जो आवाज़ु दोस्तनि जा ॿुधंदा हुआसीं, त पोइ असां बि चयो त हाणे असांजो आवाज़ बि ईअं दोस्त ॿुधनि। पोइ ईअं फेसबुक जी दुनिया में आयासीं, उते ऑडियो प्रोग्राम कयासीं फेसबुक दुनिया में। 2.5-3 सालनि खां पोइ प्रोग्राम खां पोइ ऑडिशन थियो, साईं आमिर वसाण साहिबु 91 ते उते ऑडिशन वरितो ऐं उते काफ़ी दोस्तनि रहनुमाई कई। छो त असांजे पहिरियों भेरो जेको आहे माइक ते वियासीं, वञणु जेको आहे ज़ाहिरी आहे थोरी मुश्किल बि अचे थी, ॾुखाई पेश अचे थी। पोइ उते ऑडिशन वरितो साईं आमिर वसाण साहिबु ऐं साईं इमरान हिंगोरो हुयो ऐं ॿिया दोस्त जेके सीनियर दोस्त हुआ उन्हनि खां बि जेको आहे साईं अमीरुद्दीन अमीर हुयो, आगा ज़हूर हो, काफ़ी दोस्त आहे, उन्हनि खां रहनुमाई मिली। ऐं पहिरियों भेरो जेको आहे मुंहिंजो आवाज़ु जेको आहे 91 जी माइक तां जेको आहे दोस्तनि जी समातुनि ताईं पहुतो। ऐं उनखां पोइ असांजो जेको मुंहिंजो शौक़ु हुयो त वरी हॉट FM सांगड़, छो त असांजे वेझो बि पए सांगड़ मुंहिंजो घरु आहे, सांगड़ मुंहिंजो ॻोठु आहे ऐं टंडो आदम ते काफ़ी मुफ़ासिलो पिए पियो, तक़रीबन 40-45 किलोमीटर जेको आहे पंधु करे अचिणो पए पियो प्रोग्राम करण जे लाइ। शौक़ु जो मुल्ह त न आहे, साल प्रोग्राम कयोसीं ऐं शौक़ु मायासीं प्रोग्राम कयोसीं। हाणे जेको अल्हम्दुलिल्लाह साईं महिरबानी सां असां ते जेको हॉट FM जे माइक ते दोस्तनि सां मुखातिब थींदा आहियूं, ऑन एयर थींदा आहियूं, जिते वाह वसीले आवाज़ जंहिं समाज सां टकराए थो उहा समाज जेका ज़रूरु असांखे जेका आहे मोट ॾिए थी, त असां तव्हांखे ॿुधूं पिया। 88-81 जी जेका आहे असां वटि रसाई जो ज़रियो आहे मैसेज जो, उन ज़रिए असां वटि मैसेज ईंदा आहिनि, दोस्तनि खे शामिलु कंदा आहियूं। ऐं उन प्रोग्राम जेके आहिनि उते 90 रेडियो ते मूं क्विज़ प्रोग्राम बि कयो, उनखां अलावा असांखे चवां फ़नी टाइप बि कयो, शाइरी वारो प्रोग्राम कयो जंहिंजो नालो हुयो सांझ सितारा। हींअर जेको बि प्रोग्राम आउं कयां पियो हॉट FM सांगड़ ते, म्यूज़िक मूड, उन में IQ क्वेश्चन हूंदो आहे, हिकिड़ो ज़हनी सुवालु हूंदो आहे, उन सां गॾु हिकु टॉपिक हूंदो आहे, उन में जेका वरी सिलेक्शन हूंदी आहे मौसीक़ी जी, उहा उन फॉर्मेट मुताबिक़ ई असां रखंदा आहियूं त भाउ कहिड़ी जॻह ते जेको असांखे गानो प्ले कहिड़ो करिणो आहे। ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि ॻाल्हियूं ॿोलियूं जेके असां हूंदा आहिनि, हर मौज़ू ते मुख़्तलिफ़ मौज़ू ते कोशिशि इहा कंदा आहियूं त हालात हाज़िरा ते जेको आहे उहो बि ॻाल्हाए वञे। ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअ जेके हींअर असां वटि वहे वापरे पियो मुल्क में, समाज में ऐं दुनिया लेवल ते, या असां कहिड़े हालातनि मां हींअर गुज़रूं पिया, हर मौज़ू ते जेको आहे कोशिशि कंदा आहियूं त उन ते ॻाल्हायूं ऐं असां जेतिरो असांखे इल्मु आहे उहा दोस्तनि ताईं पहुचायूं, असां पंहिंजे ॿुधंदड़नि ताईं पहुचायूं। इहा ई कोशिशि जारी आहे सारी, इनशाला अॻिते बि जारी रहंदी इंशाल्लाह इंशाल्लाह। अच्छा, कहिड़ो उत्साह मिले थो रेडियो जी कंपेयरिंग सां, या रेडियो ते जेको ॻाल्हि ॿोल थिए थी या उन ते जेका कंपेयरिंग थियनि थी, ऐं आम माण्हूअ खे जेको आहे छा जेकॾहिं पाण ज़िक्र कजे त उहो छा सिखे थो हिन मां? ऐं ॾिसो था त हिन वक़्तु रेडियो जो उरूज आहे या रेडियो जी उहा अहमियत बरक़रार आहे? साईं बिल्कुलु रेडियो जी अहमियत उहा ई बरक़रार आहे। फ़र्ज़ु कयो ईअं आहे त जीअं रेडियो पाकिस्तान आहे, मीडियम वेव आहे। मीडियम वेव जो मतिलबु इहो आहे त उन रेडियो उनखे परे परे ताईं ॿुधो थो वञे। FM आहे, उनजी मुख़्तलिफ़ FM उन्हनि जी मुख़्तलिफ़ रेंज हूंदी आहे, 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 100 किलोमीटर, मुख़्तलिफ़ रेंज हूंदी आहे। ऐं रेडियो पाकिस्तान जेको वॾा ट्रांसमीटर आहिनि, उनजी जेका नशिरात जेका तमामु परे परे ताईं थी वञे। ॿियनि असांजो पाड़ेसरी मुल्क आहे उस ताईं वञे थी, जेके असांजा ॿिया मुल्क आहिनि उस ताईं वञे पई, या मीडियम वेव ते जेके दुनिया जा रेडियोज़ हलनि था उन्हनि जी नशिरात असां वटि बि रसे थी। हीअ जेको वरी FM आहे, FM हिकिड़ो फ्रीक्वेंसी मॉड्यूलेशन, उहा असांजे माना ईअं सम्झो त रेंज आहे अॻिते रखियल 50 किलोमीटर, जेतिरा ट्रांसमीटर आहिनि जेतिरी पावर जा उन मुताबिक़ इहे उहे FM हलनि था।
उन में 50 किलोमीटर 60 किलोमीटर 70 किलोमीटर बाक़ी अॼु ताईं असांखे अहसासु थींदो आहे तॾहिं त रेडियो जो उहो आहे उहो तॾहिं अहसासु थींदो आहे जॾहिं असांखे ख़बर पवंदी आहे असांखे दोस्त ॿुधनि पिया माण्हू ॿुधनि पिया असां वटि 88 81 ते जेके मैसेज जॾहिं रसंदा आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे ॿुधो थो वञे या उन खां पोइ असां जॾहिं प्रोग्राम करे ॿाहिरि निकिरंदा आहियूं या ॿिए हंधि किथे ॿाहिरि भरपासे जा ॻोठ हूंदा आहिनि या भरपासे या सांगड़ जा जेके शहर आहिनि जिते जिते रेंज वञे थी आर्ट FM सांगड़ जी उते जा दोस्त असांखे मिलंदा आहिनि या पहिरियां त सुञाणींदा जेके न आहिनि दोस्त जिन खे ख़बर पवंदी आहे आज़ादु मरी आहे त पोइ ॾाढो मोहबत ॾींदा आहिनि ॾाढो पंहिंजा में प्यारु ॾींदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं जीअं तव्हां ॿुधो चयो फरमायो त जीअं छा थो उत्साह कहिड़ो थो मिले ॾिसो न असांखे जीअं मूं अर्ज़ु कयो त असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं हालात हाज़िरा खां वेंदे मुल्की हालात ताईं या असां वटि जेके हींअर जीअं मां पहिरियों शुरू में ज़िक्र कयो ख़बरुनि जो ज़िक्र कयो बारिश जे हवाले सां इहे मुख़्तलिफ़ मौज़ू असां वटि हूंदा आहिनि असां ज़ाहिर जी ॻाल्हि आहे असां न्यूज़ पेपर बि असां वटि अचनि था असां वटि इलेक्ट्रॉनिक मीडिया बि आहे असां वटि प्रिंट मीडिया बि आहे ऐं असां वटि सोशल मीडिया बि आहे उहे सभु शयूं असां वटि अवेलेबल हूंदियूं आहिनि असां वटि मौजूदु हूंदियूं आहिनि असां उनखे पढ़ी वठंदा आहियूं ॾिसी बि वठंदा आहियूं त अॼु जेका आहे बारिश किथे वसी आहे ऐं केतिरी वसी आहे ऐं सांगड़ जा हालात कहिड़ा आहिनि हैदराबाद जा हालात कहिड़ा आहिनि या असांजा ॿिया जेके सिंध जा शहर आहिनि या असांजे पाकिस्तान जा शहर आहिनि या दुनिया जा जेके मुल्क आहिनि उते कहिड़ा हालात आहिनि उहे सभु शयूं असांजे अॻियां नज़रुनि जे अॻियां गुज़रनि थियूं ऐं पढ़ी था वठूं त यकीन न पोइ जेॾी महिल असां जेका शइ पढ़ियल आहे असां जॾहिं माइक ते अचूं था पंहिंजे ॿुधंदड़नि खे जेको आहे आगाह कंदा हलंदा आहियूं उन्हनि शयुनि खां ऐं उन सां गॾोगॾु जीअं तइलीम ते बि ॻाल्हाईंदा आहियूं त ज़ाहिरी आहे त जॾहिं असां तइलीम जी कमी हूंदी उन ते बि ॻाल्हाईंदासीं तइलीम जिते सुठी हूंदी उन ते बि ॻाल्हाईंदासीं असां वटि अमन अमान जी सूरत हाल जेका आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं असां वटि जेको आहे इंतिज़ामिया केतिरो कमु करे पई उन ते बि जेके हर मौज़ू हूंदा आहिनि त ज़ाहिर आहे उन ॻाल्हि मां हिकिड़ी सिख्या मिले थी ॿुधंदड़नि खे नॉलेज मिले थी ॿुधंदड़नि खे उन मां घणो कुझु पिराए जेको आहे न जेको आहे असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे बि अॻिते अची सघनि था साईं सभ खां पहिरियां त रेडियो जो ॿुधंदड़ या टेलीविज़न ते जेको अचणु चाहे थो प्रोग्राम गौर सां ॿुधे फ़र्ज़ु कयो प्रोग्राम कयो पिया त असांखे अव्हां जी बॉडी लैंग्वेज बि ॾिसणी आहे ऐं अव्हां जेका ॻाल्हि ॿोल कयो पिया असांखे उहा बि ॾिसणी आहे त हीउ दोस्त जेको आहे मुखातिबु आहे या नाज़रीन सां जेको पंहिंजे सां मुखातिबु आहे त हीअ ॻाल्हियूं कहिड़ियूं पियो करे ऐं हीउ मुखातिबु कीअं पियो थिए रेडियो त हिकिड़ो ईअं सम्झो पसे परदा आहे सिर्फ़ु आवाज़ जो रिश्तो आहे जॾहिं असां रेडियो ॿुधंदासीं असांजे ज़हन में मुख़्तलिफ़ ख़ाका ईंदा कंपेयर में अहिड़ो हूंदो हिनखे अहिड़ा कपिड़ा पातल हूंदा हीअं हूंदो मुख़्तलिफ़ माना जेके हूंदा आहिनि ख़ाका हूंदा आहिनि टेलीविज़न आहे टेलीविज़न ते त उहो साम्हूं ॾिसणु वेठा सभु कुझु साम्हूं आहे प्रोग्रामनि खे गौर सां ॿुधणु किताबनि जो मुतालियो करणु मुंहिंजे सम्झ में इहे जेके शयूं आहिनि हिकिड़े कंपेयर लाइ हिकिड़े मेज़बान लाइ हिकिड़े RJs लाइ ज़रूरी आहिनि सुठो ॿुधंदड़ जेको आहे सुठो RJ थी सघे थो सुठो कंपेयर थी सघे थो सही ॻाल्हि आहे बाक़ी काफ़ी सारा जेके आहिनि खोड़ सारा माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि शौक़िया तौर बि अची वेंदा आहिनि जीअं रेडियो शौक़ु थी वियो उन्हनि लाइ बि इहो ई अर्ज़ु आहे त जॾहिं बि मां रेडियो ते अचणु चाहियो त बराए महिरबानी रेडियो खे गौर सां ॿुधो रेडियो तव्हां गौर सां ॿुधो तव्हां बाक़ाइदा जेको आहे तमामु सुठा RJ सुठा कंपेयर थींदो असां वटि ॾिसो रेडियो पाकिस्तान ते उनजो रेडियो पाकिस्तान जो जेको सिस्टम आहे या मयार आहे हिकिड़ो पंहिंजी अलहदा क़िस्म जो आहे FM ते अलहदा क़िस्म जो रेडियो पाकिस्तान ते ईअं आहे त प्रोड्यूसर हूंदो प्रोड्यूसर कंपेयर के प्रोग्राम जो सॼो शेड्यूल जेको हूंदो उहो लिखी ॾींदो ठाहे ॾींदो उनजा गाना सिलेक्शन करे ॾींदो FM ते ईअं न आहे FM ते ईअं आहे त RJs जेको आहे जॾहिं प्रोग्राम करणु अचे थो RJ त हू पंहिंजी सिलेक्शन जेका आहे पाण ॻाल्हाईंदो ऐं जेके हुन वटि स्क्रिप्ट हूंदा जेको मौज़ू हूंदा जेके ॻाल्हियूं हूंदियूं उहे पंहिंजे थ्रू ई जेको आहे ॿुधंदड़नि सां मुखातिबु थींदो आहे सही ॻाल्हि आहे हक़ीक़त आहे तमामु ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई ऐं RJs खे जेके रेडियो मेज़बान आहिनि TV मेज़बान आहिनि उन्हनि खे हिननि सीनियर दोस्तनि मां सिखणु घुरिजे हिननि शयुनि खे क़बूल करणु घुरिजे हिननि ब्रेक आहे ब्रेक खां पोइ असां जल्दी वापसि अचूं था केॾांहुं ॿेर भलीकार ऐं तमामु ख़ूबसूरत कचहरी हली रही आहे हलूं था ख़ालिद जागीरानी साहिबु ॾांहुं ख़ालिद साहिबु हींअर असांखे छा था ॿुधाइनि प्लीज़ अज़मत भाउ हिन ॿुधायां तव्हांखे सैयद ज़ैनब सलाम अलाह जे हवाले सां जी ऐं उनखां अॻु में मां इमाम अली अलैहिस्सलाम जा ॿ कॉल जेके आहिनि त एड करणु थो चाहियां जेके मुंहिंजी नज़र में तमामु बहितरीनु माना हिकिड़ो मैसेज आहे पाण फरमाया हज़रत अली अलैहिस्सलाम त मूं दुनिया में 3 अहिड़ा जोड़ा ॾिठा जिन जी जेको आहे सो मुहबत जो किथे बि को मिसाल कोन्हे को उन में हिकु जोड़ो जेको आहे सो पीउ ऐं धीउ जो आहे हिकु जोड़ो पीउ ऐं पुट जो आहे
ऐं हिकु जोड़ो भाउ ऐं भेण जो आहे। वाह पहिरियों जोड़ो जेको उन्हनि ॿुधायो त उन्हनि में काइनात में अहिड़ी मोहबत चई मूं किथे बि न ॾिठी। उहो जोड़ो जेको त हुज़ूर पाक सलात वसलाम जन ऐं साईं फातिमा सलाम अलाह जे हवाले सां फरमायूं त इन्हनि जी जेका माना मोहबत अहिड़ी मूं काइनात में किथे बि न ॾिठी। ॿियो जेको जोड़ो हुयो उहो हज़रत याकूब अलैहिस्सलाम ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो हुननि जी मोहबत जी शिदत एतिरी हुई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जिन जे वञण खां पोइ नाबीन थी विया रोई रोई। ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साईं ज़ैनब सलाम अलाह जे हवाले सां बि पाण फरमाइनि था अहिड़ी जेका मोहबत काइनात में मूं किथे बि न ॾिठी। ऐं साईं जे लाइ इहो बि जुमिलो फरमायो हज़रत अली अलैहिस्सलाम जन त मुंहिंजो जेको इल्मु आहे उन इल्म जे ख़ज़ाने जी चाबी मुंहिंजी न्याणी साईं ज़ैनब सलाम अलाह आहे। ऐं अॼु जेको काइनात में जेको पूरी दुनिया में जिथे बि अलम पाक बुलंद आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र आहे फ़िक्र आहे इहो उन में वॾे में वॾो जेको हिकिड़ो किरदारु हुआ न हज़रत साईं ज़ैनब सलाम अलाह जो आहे। साईं जी शान में जेको आहे लिखियो अथऊं सैयद मोहसिन नक़वी जो ई आहे। ऐं काइनात जी इन खां वधीक का बहादुर औरत कोन्हे का। बिल्कुलु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कदम कदम पे चराग ऐसे जला गई है अली की बेटी। कदम कदम पे चराग ऐसे जला गई है अली की बेटी। यजीदियत के नुकूश सारे मिटा गई है अली की बेटी। पहन कर खाके शिफा का अहराम सर बरहना तवाफ करके हुसैन तेरी लहत को काबा बना गई है अली की बेटी। अजब मसीहा मिजाज खातून थी लफ्ज़ों की कीमिया से हुसैनियत को भी सांस लेना सिखा गई है अली की बेटी। यकीन आए तो कूफा वो शाम की फ़िज़ाओं से पूछ लेना यजीदियत के नुकूश सारे मिटा गई है अली की बेटी। मैं उसके दर के गदागरों का गुलाम बनकर चला था मौसन इसलिए मुझको रंजो गम से बचा गई है अली की बेटी। तमामु ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत। आज़ाद मरी साहब तव्हां ॾाईंदासीं तव्हां छा था ॿुधायो शायरी? बिल्कुलु साईं गज़ल आहे हिकिड़ो उन में धरती जी ॻाल्हि आहे जेके एॾा हाञा थियनि था धरती ते या असां वटि पाणी जी किलत आहे जी या मुख़्तलिफ़ जेके आहिनि मसाला दरपेश आहिनि असां सां उन हिसाब सां। समुंड किनारे हिकिड़ो होड़ो बीठल हो। समुंड किनारे हिकिड़ो होड़ो बीठल हो। भरिसां हुन जे शख़्स को पोड़ो बीठल हो। समुंड किनारे हिकिड़ो होड़ो बीठल हो भरिसां हुन जे शख़्स को पोड़ो बीठल हो। सिंधड़ी जी आ धरती सारी बंजर थी। सिंधड़ी जी आ धरती सारी बंजर थी हारीअ सां गॾु ख़ाली जोड़ो बीठल हो। हींअर ते हा संजल कई सालनि खां हींअर ते हा संजल कई सालनि खां सिक जे दग ते दर्द जो घोड़ो बीठल हो। ईदुनि पोयां ईदूं आयूं वेंदियूं वयूं ईदुनि पोयां ईदूं आयूं वेंदियूं वयूं हुन जे दर ते हाय विछोड़ो बीठल हो। खोड़ रड़ियो एवान मगर हुन कोन ॿुधो खोड़ रड़ियो एवान मगर हुन कोन ॿुधो पंहिंजो माण्हू घोड़ो गूंगो ॿोड़ो बीठल हो। असमत जा हर रोज़ खजाना लाश मगर असमत जा हर रोज़ खजाना लाश मगर घर जो पर चुपचाप लोड़ो बीठल हो। समुंड किनारे हिकिड़ो होड़ो बीठल हो भरिसां हुन जे शख़्स को पोड़ो बीठल हो। वाह वाह तमामु ख़ूबसूरत तमामु ख़ूबसूरत। जी साईं बिल्कुलु। ऐं हुन खां अलावा हिकु ॿियो गज़ल आहे साईं। जी जी। तुंहिंजूं कुझु तस्वीरूं आहिनि तुंहिंजूं कुझु तस्वीरूं आहिनि मूं वटि आहिनि मूं वटि आहिनि मूं वटि आहिनि तुंहिंजूं कुझु तस्वीरूं आहिनि मूं वटि आहिनि चप लॻल तहरीरूं आहिनि मूं वटि आहिनि। वाह वाह। तूं बसि पंहिंजा वार खणी ई वेंदी आहीं तूं बसि पंहिंजा वार खणी ई वेंदी आहीं वारनि में जे हीरूं आहिनि मूं वटि आहिनि। वाह वाह। तुंहिंजे बुत में लचको आहे भल त हुजे सो तुंहिंजे बुत में लचको आहे भले त भल त हुजे सो लचके जूं तदबीरूं आहिनि मूं वटि आहिनि। वाह वाह। आज़ादी जे नाले ते अॼु बहस हलियो पिए आज़ादीअ जे नाले आज़ादीअ जे नाले ते अॼु बहस हलियो पिए पेरनि में ज़ंजीरूं आहिनि मूं वटि आहिनि। मूं वटि आहिनि। तुंहिंजूं कुझु तस्वीरूं आहिनि मूं वटि आहिनि चप लॻल तहरीरूं आहिनि मूं वटि आहिनि।
वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। महिरबानी साईं, महिरबानी। ॻाल्हि जेको आहे तस्वीरुनि खां शुरू थी आज़ादी ताईं अची पहुती। आज़ादी ताईं अची वई। बिल्कुलु तमामु ख़ूबसूरत। ॿियो तव्हां कहिड़ो गज़ल ॿुधाए रहिया आहियो? जी साईं, बिल्कुलु वरी बि हिकिड़ो धरती के बेटा आहे। बिल्कुलु। ऐं हुन में धरती जेके सां जेके अन्याय थियनि था ऐं असां जेको चुप में आहियूं, असांजे एतिरा चुप आहियूं त पोइ अहिड़ो आवाज़ु थिए, अहिड़ी गजगोड़ थिए जो दुश्मन खे मात मिली वञे, अहिड़ो को फ़र्दु ॼमी पवे। रोज़ पियो थो दर्द धरती मां ॼमे। वाह वाह। रोज़ पियो थो दर्द धरती मां ॼमे, छो नथो को मर्द धरती मां ॼमे। वाह। रोज़ पियो थो दर्द धरती मां ॼमे, छो नथो को मर्द धरती मां ॼमे। ज़ुल्म धरतीअ जे धड़नि ते पिया वधनि, ज़ुल्म धरती जे धड़नि ते पिया वधनि, सूर को थो ज़र्द धरती मां ॼमे। वहशतुनि जे कंध खे टोड़े विझे, वहशतुनि जे कंध खे टोड़े विझे, को त अहिड़ो फ़र्द धरती मां ॼमे। हिन कंडनि खे बाहि में उछले बि को, हिन कंडनि खे बाहि में उछले बि को, ऐं नओं को वर्द धरती मां ॼमे। पाण सभु आज़ादु थियूं हेकर वरी, पाण सभु आज़ादु थियूं हेकर वरी, इल्तिजा गुर्द धरती मां ॼमे। रोज़ पियो थो दर्द धरती मां ॼमे, छो नथो को मर्द धरती मां ॼमे। वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत। महिरबानी साईं। आज़ाद मरी साहिबु, असां ज़ाहिरा हिकिड़ी ख़िदमत में आहियूं। कीअं था ॾिसो मेहरान टीवी जे सूबे मेहरान खे हिकु कंपेयर जी हैसियत में, हिकु शाइर जी हैसियत में, हिकु राइटर जी हैसियत में? साईं अलहमदुलिल्लाह, अलाह साईं महिरबानी सां जेके बि मेहरान टीवी जा प्रोग्राम आहिनि तमामु हिकिड़ा बहितरीनु प्रोग्राम आहिनि। ऐं उन खां पोइ मुंहिंजे सम्झ में हितां घणो कुझु सिखण लाइ थो मिले। ईअं न आहे त सिर्फ़ु असां वटि टेलीविज़न ते सिर्फ़ु ड्रामाज़ पेश कया था वञनि या फिल्मूं पेश कयूं थियूं वञनि। इहे बि ॾिसो असांजी हिकिड़े ड्रामा आहिनि या इहे बि हिकिड़ियूं स्टोरियूं आहिनि, कहाणियूं आहिनि। लाज़मी आहे अखर मां पोइ लफ़्ज़ मां जुमिलनि मां कहाणियूं जनम वठंदियूं आहिनि, नावल जनम वठंदा आहिनि। उन मां लाज़मी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में जेके आहिनि पोइ फिल्मूं टेलीकास्ट थींदियूं आहिनि या ड्रामास टेलीकास्ट थींदा आहिनि, उहे बि असांजी जेका आहिनि धरती जो ऐं सकाफ़त जो जेको आहिनि जेके बि शयूं संभाल हूंदियूं आहिनि उन्हनि जी अकासी हूंदी आहे। पर असांखे हितां जेको आहे मेहरान टीवी तां घणो कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। जीअं फ़र्ज़ु कयो आगाज़ प्रोग्राम तव्हां हिकिड़े ख़ूबसूरत नमूने सां हिकिड़ो पंहिंजे प्रोग्राम जो हिकिड़ो आगाज़ कयो, इहो हिकिड़ो ॾाढो हिकिड़ो वणंदड़ हूंदो आहे। हिन में हिकिड़ो ईअं सम्झो जीअं मूं चयो त सुठो कंपेयर कीअं थो थी सघे। अव्हांखे उहो गौर सां जॾहिं ॿुधनि पिया, गौर सां जॾहिं हू ॿुधंदा त उहो लफ़्ज़ बाक़ाइदे उनखे कैच कंदा। ऐं उनखां पोइ जीअं हालात हाज़िरा जा प्रोग्राम आहिनि या न्यूज़ आहिनि, ऐं उन खां पोइ हिते असांजे मुल्क जा, असांजे हिन सिंध जा जेके हालात जेके आहिनि दुनिया ताईं पब्लिक ताईं पहुचाया विया वञनि, तमामु हिकिड़ो सुठे नमूने सां जेको आहे मेहरान जेको टीवी पंहिंजो कमु करे रही आहे। ऐं उमेदु था कयूं त अलाह पाक हिनखे जेको आहे अञा बि तरक़ी ॾिए, अञा बि कामयाबी अता फ़रमाए। ईअं ई असांजे मारूड़नि जी, झांगीड़नि जी, सांगीड़नि जी ऐं पोइते पियल जेको आहे असांजा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जो आवाज़ थी करे, हम आवाज़ थी करे, माना हिकिड़ो सुठे नमूने सां मज़बूत इदारे सां जेको आहे उन्हनि जो सहारो थी बीहे। तमामु ख़ूबसूरत, थैंक यू सो मच। तव्हांजी उत्साह ॾींदड़ ॻाल्हियूं आहिनि। अॼु तव्हांखे कीअं लॻो असांजे अंगण ते अची, उहे व्यूज़ तव्हां प्लीज़ शेयर कयो। साईं पहिरीं सच पुछो त पहिरियों भेरो जेको आहे टेलीविज़न ते आयो आहियां ऐं अव्हांजी महिरबानी सां दोस्तनि सां जेका दोस्त नाज़रीन ताईं जेको मूंखे पहुचायो अव्हां, ऐं मूंखे ॾाढो सुठो लॻो। पहिरियां त हिकिड़ो इंसानु ईंदो आहे, पहिरियों भेरो जॾहिं बि ईंदो आहे त इंसानु महसूसु थींदो आहे यार छा हूंदो, छा थींदो। ऐं दोस्तनि सां जेको मूंखे नाज़रीन एतिरी पूरी दुनिया में ॾिठो पियो वञे, मूंखे कीअं आउं हुन सां ॻाल्हाए सघंदुसि, छा कंदुसि, सवाल कहिड़ा हूंदा, जवाब कहिड़ा हूंदा। इहा ज़ाहिरी ॻाल्हि थोरो घणो इंसान खे थिए थो। बहरहाल हिते अचण खां पोइ जेको आहे माना हिकिड़ो रिलैक्स हूंदो आहे माण्हू, बिल्कुलु रिलैक्स जी प्रोग्राम कयोसीं ऐं ॾाढो सुठो लॻो। सच पुछो मुंहिंजे सम्झ में मुंहिंजी ज़िंदगी जो कामयाबु प्रोग्राम ईअं ई खणी चवंदुसि। ॾाढो हिकिड़ो अव्हां सां प्रोग्राम करे, साईं ख़ालिद साहिब सां वेही करे कचहरी करे, साईं ख़ालिद साहिब असां सां जेको आहे गॾु महिमान तौरु जेको आहे, हालांकि पाण साईं डायरेक्टर आहिनि प्रोग्राम जा, पर अॼु मुंहिंजी ख़ुशनसीबी जॾहिं साईं मज़े जी ॻाल्हि आहे त साईं सच पुछो इंतज़ारु हुयो ऐं आयसि ॾाढो सुठे नमूने सां, सुहिणे नमूने सां। साईं जन जेको आहे आदर भाव कयो, तमामु मोहबत जेका आहे घणी मोहबत मिली, असांखे इज़त मिली। इहे अव्हां जूं ई महिरबानियूं आहिनि। साईं मैसेज मुंहिंजो इहो आहे त
जॾहिं मां मंज़िल ते निकिरो पोइ ते मुड़ी न ॾिसो, वाह वाह, अॻिते वधंदा हलो, ख़ूबसूरत। अॻिते वधंदा हलो। जी हाँ, जीअं तव्हां पहिरियों जेको क़दम खणंदो तव्हांखे थोरो मुश्किल लॻंदो, जीअं सीढ़ी ते पाण चढ़ंदा आहियूं, पहिरीं स्टेप बाय स्टेप पहिरीं सीढ़ी थोरी मुश्किल लॻंदी, उन खां पोइ तव्हां जीअं पोइ चढ़ंदा वेंदो बिल्कुलु तव्हांखे आसानी लॻंदी वेंदी। ईअं ई मंज़िल तरफ़ जॾहिं बि निकिरो पोइ ते मुड़ी न ॾिसो, ऐं केरु अव्हां ते तंज़ करे थो उनखे जवाबु जेको आहे वक़्तु ॾींदो। तव्हां कामयाबी जी तरफ़ वधो, वधंदा रहो, इनशाअल्लाह ज़रूरु अव्हांजी जेका आहे कामयाबी अव्हांजा क़दम चुमंदी। तमामु ख़ूबसूरत। ख़ालिद साहब प्लीज़। ॿुधाईंदुसि। बिस्मिल्लाह। पहिरियों त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो कौल मुबारक आहे। पाण फरमाइनि था जेकॾहिं वक़्त जो जाबिर ज़ालिम हुकुमरान अहिड़ा हालात पैदा करे जो तव्हां कंधु मथे न खणी सघो ऐं इस्लाम तव्हांखे जेको आहे सो कंधु झुकाइणु न ॾिए, त अहिड़ी सूरत में तव्हांजो टियों रस्तो इहो थो निकिरे त पंहिंजो कंधु कटाए छॾियो। जी हाँ, जेको इमाम हुसैन अलैहिस्सलाम जन साबित करे ॾेखारियो। ऐं मैसेज इहो ई हूंदो हज़रत अली अलैहिस्सलाम जे कौल जे हवाले सां त कूड़ ॻाल्हाए खटी वञण खां बहितर आहे तव्हां सच ॻाल्हाए हाराए वञो। तमामु ख़ूबसूरत नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी थो पहुचे थो। मां हिननि ॿिन्ही मौजूद दोस्तनि जो तमामु ख़ूबसूरत शख़्सियतुनि ख़ालिद जागीरानी साहब ऐं आज़ाद मरी साहब जो दिलि जी गहराइनि सां तहे दिलि सां शुक्रियो अदा कयां थो त हुननि वक़्तु कढी असां अङण ते आया। मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, तव्हांजो कॉल्स बि आयूं के असां कॉल्स हुन में प्रोग्राम में शामिलु न करे सघियासीं, डिस्कशन हिकिड़ी हली रही हुई। गॾोगॾु तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो था, पंहिंजो व्यूज़ ॾियो था, हुन खां अलावा तव्हां असांखे पंहिंजा कमेंट्स ॾियो था, असांखे सलाह ऐं मशवरा ॾियो था। ईअं ई तव्हांजी मोहबतुनि जो सिलसिलो जारी हुजे ऐं इन ई कौल सां हज़रत अली साहिब जे कौल सां, हज़रत अली अलैहिस्सलाम साहिब जे कौल सां, त बहितरु इहो आहे त तव्हां जेको आहे सच ॻाल्हाए जेको आहे हाराए वञो, बजाए हिन जो तव्हां कूड़ ॻाल्हाए जेको आहे उनखे तव्हां पंहिंजी कामयाबी तसवुरु कयो। सच ॻाल्हाए जेको आहे तव्हां हाराए वञो त उनखां बहितरु आहे। इन ते ई पाण अॼोको प्रोग्राम पुॼाणी ते पहुचाईंदासीं। सुभाणे वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं, सेम टाइम ते सेम चैनल ते। तेसिताईं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो रखिजो ख़्यालु। अला वाही।